अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूवर्स के अॼु अल्हम्दुलिल्लाह पहिरियों ॾींहुं आहे तव्हांजो ई असांजो साथ आहे। अॼु ही नओं सेट आहे, नई जॻह आहे, नयूं कहाणियूं आहिनि, नयूं ख़ूबियूं आहिनि, नयूं ख़ामियूं आहिनि, नयूं ग़लतियूं आहिनि, नयूं उहे इम्प्रूवमेंट्स आहिनि जेके तव्हां ऐं मां गॾिजी करण वारा आहियूं। ही ख़ूबसूरत नयो शो अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं जेको हर मंडे टू फ्राइडे 9 AM to 11 AM तव्हांजी स्क्रीन्स ते हलंदो, जंहिंमें तव्हांजो ऐं असांजो साथ हूंदो। ही पहिरियों ॾींहुं आहे, पहिरियां पहर आहिनि। असां सोचो इन्हनि पहिरनि खे छो न उहे पहिरियूं ॻाल्हियूं करे असां यादि कयूं जेके हिते तव्हां ऐं मां गॾिजी हिन सेट ते कंदासीं। ही आहे उहा सीट जंहिं ते वेठल तव्हां मूंखे ॾिसंदो। हिन जॻह ते वेही असां तव्हां सां खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदासीं जेके कॾहिं तव्हांजे सिखण जे लाइ सुठियूं हूंदियूं ऐं कॾहिं कॾहिं उहे ॻाल्हियूं जेके शायदि इंसानु आहे, ग़लती इंसान खां थींदी आहे, शायदि मूंखे सही करणु खपनि। काफ़ी अहिड़ी ॻाल्हियूं ही कुर्सी मूंखे बि सेखारींदी। गॾिजी तव्हां ई मां हिन प्रोग्राम जे थ्रू खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं जेके सिखंदासीं। ऐं वरी जॾहिं हिकु ॿी जॻह ते मां वञां थी त ही उहो सेट आहे, ही उहा जॻह आहे जंहिं ते वेही असांजा उहे तमामु महिमान हिते असां सभिनी सां कचहरियूं कंदा, तव्हां सां दिलचस्प ॻाल्हियूं कंदा, तव्हां सां उहे ॻाल्हियूं कंदा ऐं ही कुझु शयूं बि ईंदियूं वेंदियूं रहंदियूं। नेचुरली हिकु लाइव शो जो ख़ूबसूरती हूंदियूं आहिनि इहे नंढियूं नंढियूं शयूं। ही उहा जॻह आहे जिते असांजा महिमान वेंदा ऐं इन सां गॾोगॾु ही उहा जॻह आहे जंहिं ते असांजा उहे दोस्त असां सां गॾु वेठा आहिनि, उहे साथी हिन शो जा गॾु साथ वेठा आहिनि जेके हिन प्रोग्राम खे मज़ीद ख़ूबसूरत ठाहींदा। अस्सलाम वालेकुम राज भाई, कैसे हैं आप? खैरियत से? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। कैसा महसूस? बहुत शुक्रिया। कैसा महसूस हो रहा है नई नई जगह पे? ऐसा लग रहा है ना घर शिफ्ट किया है? बिल्कुल ऐसा है कि हम जो है ना शिफ्ट हुए नए घर में। हाँ, इंशाल्लाह अब इसको सजाएंगे हम। हाँ इंशाल्लाह ज़रूर। और अपने हिस्से के तमाम उहे असां ख़ूबसूरत गुल रखण जी कोशिशि कंदासीं। ऐं जॾहिं नई जॻह हूंदी आहे, जीअं मां पहिरीं लाजू भाई सां ॻाल्हायो त असां लिटरली ईअं थो लॻे त जीअं घर शिफ्ट करे माण्हू अचे। मुंहिंजे लाइ त एक्चुअली इलाही वॾी शिफ्टिंग आहे। न सिर्फ़ु लाजू भाई लाइ त शायदि रेनोवेशन थी आहे घर जी, पर मेरा तो घर ही चेंज हो गया ना, मेरी जगह ही चेंज हो गई है। तो मुंहिंजे लाइ वाकई हिकु नवाण आहे। ही उहा जॻह आहे जंहिं ते खोड़ सारियूं उहे किताबूं पढ़ी, उहे इल्म जूं, उहे दीन जूं ॻाल्हियूं करे असां ऐं तव्हां गॾिजी खोड़ सारियूं शयूं सिखंदासीं। कुझु शाइरनि जे बारे में बि पढ़ंदासीं, कुझु कैलीग्राफी जे बारे में ॾिसंदासीं, कुझु ॿियूं शयूं आहिनि जेके असां हिन मां खणी कॾहिं न कॾहिं तव्हां सां शेयर कंदासीं, कॾहिं न कॾहिं पढ़ंदासीं। गॾोगॾु न सिर्फ़ु एतिरो बल्कि हिन शो में तव्हांखे उहे अपडेट्स बि मिलंदियूं जेके तव्हांजे ऐं मुंहिंजे अपडेट रहण जे लाइ ॾाढियूं ज़रूरी आहिनि, जिन में कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं बि हूंदियूं जेके अॼुकल्ह ॾाढियूं पीक ते हली रहियूं आहिनि। उहे ॻाल्हियूं जेके तव्हां ऐं मां अक्सर इहो असां ग़लती कंदा आहियूं त असां हमेशह ईअं ई घरां निकिरी वेंदा आहियूं, कॾहिं का अपडेट न वठंदा आहियूं, कॾहिं ॾिसंदा न आहियूं त माहौल में छा पियो थिए, ज़िंदगियुनि में छा पियो थिए, शयुनि में छा पियो थिए। अॼोकी अपडेट जॾहिं मां घरां निकितसि पे त मुंहिंजी अक्सर इहा कोशिशि हूंदी आहे त कुझु अहिड़ियूं शयूं मां ज़रूरु ॾिसी घरां निकिरां जेके तव्हां ताईं पहुचाए सघां। मां को बि शो कयां पंहिंजे व्यूवर्स ताईं पहुचाए सघां। बिकॉज़ शायदि जॻहियूं नयूं थींदियूं आहिनि, शायदि घर शिफ्ट थींदा आहिनि, पर दिलियूं उहे ई हूंदियूं आहिनि जेके जिन दिलनि मूंखे पहिरीं पंहिंजे दिलनि में जॻह ॾिनी हुई, अॼु बि उहे दिलियूं उते ई ताज़ा आहिनि। ऐं आई एम श्योर त उहे तमामु दिलियूं अॼु मूंखे हिन नए घर में ॾिसी, नई जॻह ते ॾिसी ज़रूरु ख़ुशि थींदियूं हूंदियूं। त अॼु तव्हांजे लाइ जेका ॻाल्हि मां हिते प्रोग्राम जे स्टार्टिंग में करणु चाहियां थी, दैट इज़ द वेदर। असांजो जेको वेदर आहे उहो ॾाढो एक्सट्रीमली गरम थी रहियो आहे। तव्हां ई मां बख़ूबी ॼाणूं था। ऑल्दो हिते अची बि सभिनी खां पहिरीं शिकायत मुंहिंजी इहा ई हुई त भई एसी क्यों नहीं काम कर रही। इहो वेदर जो जेको मसइलो आहे न, इहो हले पियो असां सभिनी सां। त जी तव्हांखे अॼोके वेदर जे बारे में अगरि मां ॿुधाईंदी हलां त अॼोके ॾींहं जी जेका वेदर रिपोर्ट आहे दैट इज़ द हींअर घटि में घटि 28-29 खां अॼोके ॾींहुं मंडे टिल 35 डिग्री सेल्सियस वञी सघे थो वेदर। ऐं जॾहिं असां 35 जी ॻाल्हि कंदा आहियूं, चवण जे लाइ शायदि नंबर में दैट इज़ 35, बट अदरवाइज़ उहा जेका फील हूंदी आहे न उहा 40s में पई ईंदी आहे। स्पेसिफिकली उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके माण्हू मज़दूर असांजो तबिको आहे, जेको लेबर तबिको आहे, फॉर देम इट इज़ मोर देन 40 और समथिंग जेका फील असांखे ईंदी आहे। पर उते ई वरी असांजी जेके मैनेजमेंट्स आहिनि, असांजी जेका गवर्नेंस आहे, उहा एॾी ख़ूबसूरत थियल आहे जिन असांखे 12 खां 3 जो गैप बि ॾिनो आहे उन लेबर तबिके जे लाइ जेके आउटडोर्स में कमु कंदा आहिनि ऐं जेके डायरेक्ट सनलाइट में कमु कंदा आहिनि। त दैट इज़ समथिंग जेका हिकु इम्प्रूवमेंट आहे। ऐं उहा शइ
जेका तव्हांखे मूंखे ख़बर हुजणु खपे, छो त असां अक्सर अहिड़ियूं शयूं असांखे ख़बर न हूंदियूं आहिनि जेके असां पंहिंजी ज़िंदगीअ में अक्सर करे रहिया हूंदा आहियूं, ऐं कंदे कंदे असांखे इहा ख़बर न हूंदी आहे त हिन जो नुक़सानु छा आहे, हिन जो नफ़ो छा आहे, इन जे बारे में असांखे अवेयरनेस न हूंदी आहे। अॼु पंहिंजे प्रोग्राम में कुझु अवेयरनेस जूं बि ॻाल्हियूं कंदासीं, छो त स्टार्टिंग आहे ऐं शुरूआति आहे, ऐं शुरूआति में ई ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त तव्हां पंहिंजी शयुनि खे मेंटेन करे हलो, तव्हां पंहिंजी शयुनि खे ॾाढो ख़ूबसूरत करे हलो। हिते तव्हां सां ॻाल्हाईंदे हिकु ॾाढी ख़ूबसूरत शइ मूंखे नज़र आई, मां सोचियो छो न पंहिंजे नाज़रीन सां बि शेयर कयां। असां दुनियाई ॻाल्हियुनि जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, असां ज़माने जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, असां मौसम जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। हिते ई मूंखे वर्ल्ड मैप बि नज़र आयो। ही उहो आहे जेको अक्सर तव्हां ई मां क्लास रूम्स में बि किथे ॾिठो हूंदो, त ही उहो मैप आहे जंहिंजे बारे में बि असांखे ख़बर हुजणु खपे त हिन में बि जेतिरा बि हिते मुल्क आहिनि, जेतिरा बि शहर आहिनि, इन्हनि जे बारे में बि असां वक़्तन फ़वक़्तन पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु डिस्कस कंदा रहंदासीं। गॾोगॾु जॾहिं मां सेट जे हवाले सां ॻाल्हि कयां त हीउ ॾाढो ख़ूबसूरत सेट, ॾाढो महिनत सां ठाहियो वियो आहे ॾाढो, ऐं हीउ उहो सेट आहे जेको वॉट आई थिंक त असांजा जेके रीजनल मीडिया आहे उन में शायदि ई किथे अहिड़ो सेट ठहियो हुजे। ऑल दो सभु ॾाढो सुठो कमु पिया कनि, ॾाढो प्यारो कमु पिया कनि, आई रियली एप्रिशिएट उन्हनि शयुनि खे जेको सुठियूं थींदियूं आहिनि, पर ही सेट जेका फील आहे दैट इज़ डिफरेंट, या कम्पलीटली डिफरेंट आहे। एंड आई एम श्योर तव्हां हिन शइ खे सम्झंदा हूंदो, तव्हां हिन शइ खे स्क्रीन ते ॾिसी ज़रूरु सम्झंदा हूंदो। हिन सेट जी हिकु जेका शइ आहे उहा उअं ई सजाए वई आहे जीअं तव्हां घरनि जी रेनोवेशन कंदा आहियो ऐं तव्हां सोचींदा आहियो त हिन कॉर्नर ते हीअं हुजणु खपे, हिन कॉर्नर ते हीअं हुजणु खपे, अच्छा टीवी जी प्लेसिंग हीअं हुजे, टेबल जी प्लेसिंग हीअं हुजे। हिन हर हिकु शइ खे ईअं ई सजायो वियो आहे, ऐं इहो सजाइण जो मक़सदु तव्हां ताईं हिकु ख़ूबसूरत प्रोग्राम खणी अचणु आहे, जंहिंमें न सिर्फ़ु एंटरटेनमेंट जूं ॻाल्हियूं हूंदियूं, न सिर्फ़ु न्यूज़ हूंदियूं, बल्कि असां खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं बि पाण कंदासीं जेके तव्हांखे ऐं मुंहिंजे लाइ बि फ़ाइदेमंद हुजनि। उहे ॻाल्हियूं जेके तव्हांखे ऐं मूंखे सिखणु ॾाढियूं ज़रूरियूं आहिनि, उहे ॻाल्हियूं जिन जे बारे में तव्हांजे ऐं मूंखे अपडेट रहणु ॾाढो ज़रूरी आहे। प्रोग्राम में काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं थींदियूं आहिनि जंहिंमें असां कॾहिं कॾहिं इहो सोचींदा आहियूं त जॾहिं तव्हां हिकु पैटर्न जी ॻाल्हि कंदा आहियो, तव्हां हिकु अहिड़ियुनि शयुनि जी ॻाल्हि कंदा आहियो जंहिंमें तव्हांखे रवानगी में वञिणो हूंदो आहे, कॾहिं कॾहिं उते असांखे पॉज़िस बि हणणा पवंदा आहिनि, कॾहिं कॾहिं प्रोग्राम में असांखे पॉज़िस बि वठणा पवंदा आहिनि। त हीउ शो जेको अॼोको असांजो शो आहे दैट इज़ लाइक फर्स्ट स्टेप टुवर्ड्स यू, तव्हां सभु तमामु जेके माण्हू मूंखे ॾिसी रहिया आहियो। बट हिते असांखे खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं करणियूं आहिनि जेके तव्हांखे पसंदि आहिनि, जेके तव्हां ॾिसणु चाहियो था। दिस इज़ बेसिकली द प्लेटफॉर्म जंहिंखे तव्हांखे ऐं मूंखे गॾिजी सॾाइणो आहे। हीउ उहो वाहिद घरु आहे जंहिंमें असां ॿाहिरनि खां पुछी रहिया आहियूं जेके घर में रही न रहिया आहिनि, पर उहा ज़िंदगी जी रहिया आहिनि जेके हिते जेके घर वारा आहिनि उहे जीअंदा आहिनि। त हीउ वाहिद घरु आहे जंहिंजे लाइ असां चई रहिया आहियूं, जेतिरा माण्हू ॾिसी रहिया आहिनि उहे असांखे ॿुधाइनि त हिन ख़ूबसूरत घर खे कीअं सजाइणु खपे, तव्हां हिन ख़ूबसूरत घर में छा कुझु ॾिसणु था चाहियो, तव्हां हिन ख़ूबसूरत घर में छा कुझु सजाइणु था चाहियो, छा कुझु रखणु था चाहियो। अच्छा, हिते हिकु कंप्लेन अक्सर माण्हुनि जी हूंदी आहे त असां जॾहिं बि मॉर्निंग शोज़ जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे ईअं लॻंदो आहे त को हिकु ड्राई टॉपिक आहे जंहिंसां असां खणी ईंदासीं पंहिंजे मॉर्निंग शो खे। बट बिलीव मी, ही शो उन्हनि तमामु शोज़ खां काफ़ी डिफरेंट हूंदो। ही शो उहो शो हूंदो जंहिंमें असां तव्हांजी पसंदि जूं ॻाल्हियूं कंदासीं। ही शो उहो शो हूंदो जंहिंमें असां तमामु उहे शयूं सजाईंदासीं जेके तव्हांखे पसंदि आहिनि, जिन में असांजा उहे आर्टिस्ट बि हूंदा जिन खे शायदि असां किथे स्क्रीन ते वञण खां पोइ विसारे छॾियो आहे, या उहे आर्टिस्ट जेके हाणे इंडस्ट्री में क़दम रखी पंहिंजो नालो ॾाढो ख़ूबसूरती सां सजाए रहिया आहिनि, या पोइ उहे आर्टिस्ट जिन जे लाइ तव्हां हमेशह इहो तव्हां सोचींदा आहियो त जी ही आर्टिस्ट जेके आहिनि उन्हनि खे पज़ीराई छो घटि मिली रही आहे। अॼु तव्हां सभिनी सां इहो दिलि जो हाल रखण जे लाइ तव्हां ई मां असां हिन सेट ते असां वेठा आहियूं, हिन सेट ते असां बीठा आहियूं। उहे तमामु शयूं असां पंहिंजे सेट ते बि इनशाला कंदासीं। गॾोगॾु जेका असांजी डिस्कशन्स हली पई त छा कुझु हिकु मॉर्निंग शो जे सेट ते हुजणु खपे, उन में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं बि हूंदियूं जेके असांजी तमामु जेके औरतूं आहिनि उन्हनि जे लाइ फ़ाइदेमंद हूंदियूं।
उहे ॻाल्हियूं जिन में कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं बि हूंदियूं, कॾहिं कॾहिं टिप्स बि हूंदियूं, कॾहिं कॾहिं असांजी उहे रेसिपीज़ बि हूंदियूं जेके असांजी तमामु ख़वातीन जे लाइ ॾाढी ज़रूरी हूंदियूं आहिनि, जेके उहे सिखणु चाहींदियूं आहिनि। त इहे तमामु रंग असांजे हिन ख़ूबसूरत हिन घर में, हिन ख़ूबसूरत सेट में इनशा अल्लाह तव्हां ऐं मां गॾिजी सजाईंदासीं। ऐं खोड़ कुझु आहे जेको तव्हां ऐं मां गॾिजी करण वारा आहियूं। अॼोके हवाले से अगरि मां ॻाल्हि कयां, अॼोके प्रोग्राम जे हवाले सां मां ॻाल्हि कयां, थोरी देरि पहिरीं मां ॻाल्हि चई पई त जॾहिं तव्हां का शइ स्टार्ट कंदा आहियो त इट्स वेरी इंपॉर्टेंट त उन शइ खे तव्हां ॾाढो हिकु सुठे पैटर्न सां खणी वञो। सो हिकु सुठो पैटर्न जॾहिं तव्हां ॻाल्हि कंदा आहियो त उन पैटर्न खे लीगलाइज़ करणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। दैट इज़ अगेन समथिंग जेको तव्हां ऐं मां पंहिंजी ज़िंदगीअ में निगलेक्ट करे रहिया हूंदा आहियूं। त अॼु पंहिंजे प्रोग्राम में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदासीं जेके तव्हांखे ऐं मूंखे लीगलाइज़ थियण जे बारे में सेखारींदियूं। न सिर्फ़ु असांजी ज़िंदगियूं उन सां संवारींदियूं, बल्कि असांजा तमामु अहिड़ा कम जेके किथे किथे मुश्किल में फसियल आहिनि, उन्हनि तमामु शयुनि खे बि तव्हां ऐं मां गॾिजी अॼु सिखंदासीं। अॼु पंहिंजे महिमाननि सां तव्हांखे तारीफ़ कराईंदासीं, पर छो न असां हिकु नंढड़ी सी ब्रेक जी तरफ़ वञूं ऐं तव्हां बि ब्रेक वठो, असां बि ब्रेक वठूं। को चांहि वांहि जो कप असांजे साम्हूं नज़र पियो अचे, उहो जेसि ताईं असां ताईं पहुचे ऐं कुझु चांहि वांहि जे ॿ टे सिप वठूं। बिकॉज़ मां उन्हनि माण्हुनि मां आहियां जंहिंजी सुबुह चांहि खां बिना न थींदी आहे। त इहा हिकु ॿियो हिकु राज़ आहे जेको मां तमामु उन्हनि माण्हुनि जे साम्हूं मां ॿुधाए रही आहियां। ऐं आई एम श्योर त हिते जेके माण्हू मूंखे ॾिसी रहिया आहिनि, जेकॾहिं उन्हनि असांखे लाइव जॉइन कयो आहे, दे आर हंड्रेड्स ऑफ पीपल्स, थाउज़ेंड्स और मे बी मोर देन दैट पीपल जेके चांहि के बिना जिन जी सुबुह कोन थींदी आहे। सो असां उहे माण्हू आहियूं। असां चांहि वांहि पियूं था, तव्हां बि कुझु चांहि वांहि ठाहे वठो। वक़्फ़े खां पोइ इनशा अल्लाह वापसि ईंदासीं। प्रोग्राम में खोड़ सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां करणियूं आहिनि, खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके डिस्कस करणियूं आहिनि। तव्हां सां मिलंदासीं हिन ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। ऐं उहे पहिरियां पहिरियां चेहरा जेके असांखे हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि तमामु चेहरनि जे लाइ असां ॾाढी ख़ूबसूरत हिकु शो करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। ऐं जीअं मूं पहिरीं बि चयो त स्टार्ट में ज़रूरी आहे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं करणु जेके तव्हांजे ऐं मुंहिंजे फ़ाइदे लाइ ॾाढियूं ज़रूरी आहिनि। कॾहिं कॾहिं इहे शयूं करणु मां तव्हांजे लाइ चाहींदी आहियां, कॾहिं कॾहिं मूंखे बि कमु अची वेंदियूं आहिनि। महिमान सां गॾु आहिनि, महिमान जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। अॼु जेका टीम सां गॾु वेठी आहे उहा खोड़ कुझु असांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं सेखारींदी, काफ़ी सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके तव्हांजी मुंहिंजी ज़िंदगी में असांखे कमु अची सघनि थियूं। असांखे लीगल एड सोसाइटी जे बारे में तव्हां ऐं मां बख़ूबी ॼाणूं था। काफ़ी अरसे खां ई कमु करे रही आहे, काफ़ी सुठो कमु करे रही आहे। काफ़ी असांजा उहे माण्हू आहिनि जिन खे फ़ाइदो पहुचाए चुका आहिनि। ऐं शायदि जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि मां बि कुझु माण्हू अहिड़ा हूंदा जिन हिननि खां या हिननि जे कॉल सेंटर खां ज़रूरु का हेल्प वरिती हूंदी। उन्हनि जी टीम सां गॾु तशरीफ़ फरमा आहे, उन्हनि सां ॻाल्हायूं था ऐं मज़ीद उन्हनि जे हिन ख़ूबसूरत कम जे बारे में पुछूं था। असां सां गॾु अच्छा इन सां गॾोगॾु मां हिते इहा ॻाल्हि ज़रूरु एड ऑन करणु चाहींदमि। कमु त खोड़ सारा कंदा आहिनि, असां वटि काफ़ी सारा अहिड़ा इदारा बि आहिनि, काफ़ी अहिड़ियूं कंपनीज़ बि आहिनि जेके कमु करे रहियूं आहिनि। बट दिस इज़ द ऑर्गेनाइज़ेशन जेका नॉन प्रॉफिट हिकु ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका करे रही आहे कमु। त इहा हिकु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अचूं था असां पंहिंजे महिमान जी तरफ़। सभिनी खां पहिरीं त जेका तशरीफ़ फरमा आहिनि, हिन जेका ही जेको फर्म आहे उनजी सीनियर प्रोजेक्ट मैनेजर आहिनि जेका असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, मोहतरमा रुखसाना परवीन खोखर साहिबा आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? बिल्कुल ठीक ठाक। तबियत ठीक आहे? बिल्कुल ठीक। ज़िंदगी कीअं है रुखसाना साहिबा? ज़िंदगी बहुत अच्छी है माशाल्लाह, रमा दवा है माशाल्लाह। और इस ज़िंदगी के दिनों में एक खूबसूरती आज के दिन ने ऐड कर दी है कि हम सब साथ बैठे हैं। और गुड मॉर्निंग सारे पाकिस्तान को, जो हमें सुन रहा है, देख रहा है। लीगल एड सोसाइटी की तरफ से गुड मॉर्निंग। ओहो हो, ये तो लीगली गुड मॉर्निंग हो गई है ना। हमने तो वैसे ही बोल दिया था, ये तो स्टैम्प लग गया है, अपना स्टैम्प पेपर पे आ गई है गुड मॉर्निंग। अच्छा जी, उन सां गॾो गॾु असां गॾु ॿिया महिमान आहिनि, हिन ई फर्म जा ॿिया महिमान आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। असां गॾु शेर हुसैन लगारी साहिब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, पाण जी एडवोकेट हाई कोर्ट बि आहिनि ऐं हिते लीगल एडवाइज़र आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ज़िंदगी कीअं आहे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, करम मौला जा। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, छो त प्रोग्राम जी बि असांजी स्टार्टिंग आहे, पहिरियों ॾींहुं आहे ऐं पहिरियां ई ॾाढा ख़ूबसूरत लफ़्ज़ असांखे मिली रहिया आहिनि। चवंदा आहिनि लफ़्ज़नि जी बि पंहिंजी हिकु जॻह हूंदी आहे, पंहिंजो हिकु ऑरा हूंदो आहे जेको अॼु मुंहिंजे सेट ते फैली रहियो आहे। असां गॾु ॿिया महिमान बि गॾु आहिनि। असां सां गॾु सिंध लीगल एडवाइज़री कॉल सेंटर जूं लीगल ॿ एडवाइज़र्स आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। मोहतरमा नौरीन काज़ी साहिबा आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? बिल्कुल ठीक। तबियत ठीकु आहे? बिल्कुल ठीक है। ज़िंदगी कीअं आहे नौरीन साहिबा? ज़िंदगी अगर प्रैक्टिकल लाइफ ॾिसो हा त समटाइम्स तमामु ख़ूबसूरत ठीक है, माशाल्लाह माशाल्लाह। ऐं कुझु माण्हुनि जे लाइ बिल्कुलु हूंदी डाउन।
जिनखे अॼु असांजी ज़रूरत पवणी आहे। बिल्कुलु वेरी ट्रू, ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई। ऐं जंहिं स्माइली फेस सां कई न उहो इम्प्रेशन मूंखे ॾाढो पसंदि आहे, बिकॉज़ तव्हां ज़िंदगी में खोड़ सारा अहिड़ा मसइला हूंदा आहिनि जिन खे तव्हां हल कंदा आहियो, पर उन सां गॾोगॾु तव्हां पंहिंजी ज़िंदगी जी उहे शयूं न विसरंदा आहियो जेके असीं तव्हांखे ॾिनियूं आहिनि। बिल्कुलु, सो हक़ीक़त आहे। इहो या मुस्कुराहटुनि जो साइन आहे। असां गॾु हिकु ॿी महिमान आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, मोहतरमा परवीन शेख साहिबा आहिनि, पाण बि लीगल एडवाइज़र आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह। ज़िंदगी कीअं आहे परवीन साहिबा? ज़िंदगी अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितर आहे, माशाअल्लाह। करम आहे, शुक्र आहे। माशाअल्लाह। और इन सां गॾु अलाह साईं मूंखे मौक़ो ॾिनो आहे त मां दुखी इंसाननि जी ख़िदमत करां थी, जेका लीगल एड सोसाइटी तरफ़ां सिंध लीगल एडवाइज़री जेका असांजो कॉल सेंटर आहे इन जे बाबति मूंखे हिते 4 साल थी विया आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। हीअ अहिड़ी टीम सां गॾु वेठी आहे जेके तमामु असांजा जेके पाकिस्तानी असांखे ॾिसी रहिया आहिनि ऐं सिंध जे डिफरेंट शहरनि में जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि। अच्छा, मां छो त असां तालुक़ु कॾहिं कॾहिं असां सिंध खां रखंदा आहियूं, पर पाकिस्तान जे कंहिं शहर में कंहिं रीज़न जी वजह सां असां पाण उते रिहाइश पज़ीर हूंदा आहियूं। तंहिं करे मां हमेशह जॾहिं बि सिंध जो नालो वठंदी आहियां त सिंध पाकिस्तान खे मां गॾिजी कंदी आहियां, छो त असांखे न आहे ख़बर त सिंध जो कहिड़ो माण्हू पाकिस्तान जी कहिड़ी कुंड में आहे, कहिड़ी परेशानी में आहे। जेको हाणे रिसेंटली बि हिकु इंसिडेंट नज़र आयो जेको असांजे स्टूडेंट्स सां थियो। सो यू नेवर नो त असांजो उहो सिंधी भाउर या कंहिं बि ज़ुबान सां तालुक़ु रखंदड़ सिंध में रहे थो त अनवर मक़सूद साहिब जा लफ़्ज़ आहिनि त सिंध में जो रहता है वो सिंधी है। त उहो तमामु जेके सिंधी आहिनि जिथे बि आहिनि मुश्किलात में आहिनि, हीअ तमामु इदारो उन्हनि जे लाइ कमु करे थो। सभिनी खां पहिरीं त ज़ाहिर आहे तव्हां एतिरो कुझु कमु कयो आहे, सभु माण्हू ॼाणनि था, पर मां हमेशह चवंदी आहियां त हिकु रिफ्रेशर, हिकु इंट्रो ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। तव्हांजे डिपार्टमेंट जे बारे में ॼाणणु चाहींदासीं। थैंक यू सो मच महविश। महविश, मैं शुरू करूँगी अपने इन अल्फाज के साथ कि अल्लाह पाक जस्टिस नासिर असलम जाहिद साहब को सेहतमंद रखें, तंदुरुस्त रखें, और अल्लाह पाक उनकी इस एफ़र्ट को कबूल फरमाएं जिसको उन्होंने शुरू किया। जस्टिस नासिर असलम जाहिद साहब पाकिस्तान की वो हस्ती हैं और हम सब खुशकिस्मत हैं कि हमें उनके ज़ेरे साया काम करने का मौका मिला। आप सिंध हाई कोर्ट के फार्मर चीफ जस्टिस रहे हैं, सुप्रीम कोर्ट के बड़े मशहूर और मारूफ जज रहे हैं, बिल्कुल। और उन्होंने मतलब कि पूरी ज़िंदगी जो है इंसाफ दिलाने के लिए अपनी गुजारी, और जब रिटायर्ड हुए तो इस मिशन और इस ख्वाब को आगे ले जाने के लिए सोचा कि मैं रिटायरमेंट के बाद भी जो है लोगों की खिदमत करता रहूं। और उसी सिलसिले की एक कड़ी थी कि आपका एक ख्वाब था नहीं बल्कि ख्वाब है कि जितने भी हमारे मुल्क में गरीब लोग बसते हैं, मार्जिनलाइज्ड कम्युनिटीज़ हैं, ख़ास तौर पे ख़वातीन, दूर दराज के लोग जो वकील अफोर्ड नहीं कर सकते, इंसाफ तक रिसाई हासिल नहीं कर सकते, अदालतों के चक्कर नहीं काट सकते। एक तो ये वजह थी कि उन्होंने लीगल एड सोसाइटी का बुनियाद रखी, और दूसरी वजह अदालतों के ऊपर इतना बोझ है पहले ही, तो किस केस को फाइल करना चाहिए, किसके लिए हमें आउट ऑफ के कोर्ट जो है वो हम सेटलमेंट कर सकते हैं, इन तमाम मसाइल के हल के लिए जो है लीगल एड सोसाइटी का संग बुनियाद रखा गया, और घर बैठ के कैसे फिर हम कानून तक, इंसाफ तक रिसाई हासिल कर सकते हैं। सिंध लीगल कॉल एडवाइजरी कॉल सेंटर का संग बुनियाद रखा गया 2014 में। फिर इतना खूबसूरती से ये इदारा चल रहा था कि मुल्क के दूर दराज इलाकों से ना सिर्फ रखा इस प्रोजेक्ट का हमने इनेकाद सिंध के लिए था, लेकिन देखते देखते पूरे मुल्क में नंबर फैल गया और पूरे मुल्क से कॉल आना शुरू हो गई। सिंध गवर्नमेंट ने इस इनिशिएटिव को बड़ा सराहा, और 2018 में जो है बाकायदा गवर्नमेंट के साथ जो है हमारा पार्टनरशिप हुई, और अब गवर्नमेंट ऑफ सिंध, लॉ डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध और हम मिल के चल रहे हैं। और महविश 600 से ज़्यादा शहरों से हमें कॉल्स आ जाती हैं, और कभी कभी तो बाहर के मुल्क से भी हमें कॉल आती हैं, और आप यकीन करें कि 5.5 लाख से ज़्यादा कॉल्स अब तक हम रिसीव कर चुके हैं, और डेली बेसिस पे हमें 200, 250, 300 इस रेशो में जो है लोग मुल्क के कोने कोने से हमें कॉल्स आ रही हैं, जिसमें ज़्यादातर 80% कॉल्स जो हैं वो हमें सिंध से होती हैं। और हमें बहुत अच्छा लगता है लोगों की खिदमत करके। लोगों के उस पे होता है कि वो मुतमईन किस पे, अगर उन्होंने मेल का वकील से बात करनी है या फीमेल वकील से बात करनी है, तो हमारे कॉल सेंटर पे 10 वकील मौजूद होते हैं जो हाई कोर्ट से एक्रीडिटेड हर टाइम पे 10 वकील मौजूद होते हैं, और सुबह 9 से शाम 5 बजे तक हमारी सर्विस होती है। और इसके बाद अगर आपको खुदा न खास्ता रात में इमरजेंसी है या आप किसी भी वक्त कॉल करते हैं, तो हमारा AVR जो सिस्टम है उसके ऊपर आपकी बाकायदा हमारे पास कॉल आ जाती है सिस्टम पे, और उसके बाद जैसे ही हम देखते हैं कि सुबह
रात में किसने हमें कॉल की थी, वो रिकॉर्डिंग हुई होती है, तो हमारे वकील पहला काम ये होता है कि उनको कॉल बैक करते हैं, उनसे पूछते हैं कि कल आप सुबह रात में या शाम में आपकी कॉल आई थी। तो हम कह सकते हैं कि हमारा सिस्टम जो है वो 24 घंटे लोगों की खिदमत कर रहा है बिल्कुल। और इसमें जो है कोई भी इशू है, लाइक आप सिर्फ ज़रूरी नहीं है कि अगर आपको कानूनी मसला है तो आप तब कॉल कर रहे हैं। हाँ, अगर आपके साथ कोई मिसबिहेव कर रहा है, कोई आपसे रिश्वत मांग रहा है जी, कहीं पे आपका कोई सिंध गवर्नमेंट के किसी डिपार्टमेंट से आपका कोई इशू है, लोग जनरल इन्फॉर्मेशन के लिए भी कॉल करते हैं। और मैं विश एक और बहुत अच्छी चीज़, अगर हमारे लोग सुन रहे हैं मुझे, तो देखें कि आप सिंध के किसी भी इलाके में हैं, यहाँ तक कि आप कश्मीर के किसी गांव में आप बैठे हुए हैं और आपको लगता है कि आपका प्राइमरी स्कूल है और उसमें टीचर घर बैठ के तनख्वाह ले रहा है, तो आप हमें कॉल करें। हमारे सिस्टम का ऐसा तो ना करें, बड़े नाम आ जाएंगे फिर तो। बिल्कुल जी, मैं आपको बता रही हूँ कि हमारा सिंध लीगल एडवाइजरी कॉल सेंटर का इंटीग्रेशन है चीफ सेक्रेटरी के जो कंप्लेंट सेल है उसके साथ। जैसे ही हमें किसी हवाले से भी कोई शिकायत मौसूल होती है तो हम उस शिकायत को उस पोर्टल पे लॉगिन करके तो उधर कंप्लेंट दर्ज कराते हैं और उसके बाद SPMS की टीम और हमारी बड़ी ज़बरदस्त कोऑर्डिनेशन है और बहुत एक्टिव टीम है हमारी SPMS की, चीफ सेक्रेटरी साहब के ऑफिस की। हम लोग बाकायदा फॉलो अप करते हैं और मैं यकीन करें इतनी ज़बरदस्त हमें सक्सेस स्टोरीज आ रही हैं। तो मैं सबको रिक्वेस्ट करूँगी कि प्लीज़ घर बैठ के खुद को अकेला महसूस मत करें। हाँ, और खामोश ना रहे, हमारे पास ये बड़ा मसला आवाज है। उठाएं, क्योंकि इस मुल्क को हमने बेहतर करना है और ज़रूरी नहीं है कि आप अपने लिए आवाज़ उठाएं। अगर आपके गली में, मोहल्ले में किसी के साथ कोई नाइंसाफ़ी हो रही है, कहीं पे कोई सरकारी इदारे में कोई प्रॉब्लम है, कहीं पे कोई बंदा काम ठीक नहीं कर रहा, रिश्वत तलब कर रहा है, आपको हिरास कर रहा है, कोई भी इशू है, तो आप कॉल करें। और वैसे भी सुबह का टाइम है तो हम सब स्कूलों में दुआ भी पढ़ा करते थे बचपन में जी, कि लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, जिंदगी शम्मा की सूरत हो खुदाया मेरी। तो अल्हम्दुलिल्लाह हमारे लिए तो अल्लाह पाक ने दुआ कबूल कर ली है। तो हम जो भी लोग हमें सुन रहे हैं, देख रहे हैं, हमारी टीम का हिस्सा बने। हिस्सा इसी तरह से बन सकते हैं कि लोगों के मसाइल हल करवाने के लिए सिर्फ एक काम करें, 0800 70806, बस नंबर लोगों को बताएं, नंबर लोगों उसके को बाद बताएं। हम जाने हमारा काम। वाह जी वाह, ये बड़ी खूबसूरत बात है। और ये नंबर भी, ये जो सिलेक्ट, मैं जब नंबर पढ़ रही थी इसका तो मुझे ऐसा लग रहा था कि ये बड़ी खूबसूरत एक सिलेक्शन है, क्योंकि ये वो नंबर है। बचपन में अक्सर ये होता है ना कि आप कोई एड्स देखते हैं, कुछ इस तरह की कोई चीज़ें चल रही होती हैं जो हमारी ज़ुबान पे वो रवानगी आ जाती है। ये नंबर भी उस तरह का है कि आप तीन चार बार दोहराएं तो आपकी ज़ुबान पे आ जाता है। तो ये भी एक बड़ी अच्छी चीज़ है। खोड़ सारी शयूं आहिनि जेकी ॿियूं बि प्रोग्राम में असांखे शामिल करणियूं आहिनि, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांजे ऐं मुंहिंजे सम्झण वटां आहिनि, पर उहे तॾहिं थींदियूं जॾहिं तव्हांजो या असांजो साथ ईअं ई अॼु प्रोग्राम में रहंदो। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त तव्हां हिकु ॾाढो ख़ामोश हिकु इन्वायरमेंट में तव्हां वेठा हूंदा आहियो, अचानक का अहिड़ी ॻाल्हि ईंदी है जेको तव्हांखे हिकु ॾाढो ज़बरदस्त लाफ्टर ॾींदी है, कुछ फरमा रही थी आप। ये इतनी अच्छी बात है ना, मैं कहती हूँ ऑन ईयर लोगों को पता चले। कुछ कह रही थी ये ब्रेक से पहले नहीं, अभी ब्रेक से पहले जो आप बता रही थी कि ये हुआ है, मैं चाहती हूँ कि हमारे व्यूअर्स को भी कनेक्ट करें ना। मैं बताती हूँ। ये सादिक अब्बास से मेरी भतीजी देख रही हैं, शानजा। तो मैंने पूछा बेटा कैसा लग रहा है प्रोग्राम? चाची बहुत क्यूट जा रहा है लेकिन होस्ट बहुत क्यूट है। तो बस मैं यही सुनना आपको था बता रही थी। हाँ, यही सुनना था मैं। अच्छा, मैं कभी कभार सोचती हूँ कि अप्रिसिएशन एक ऐसी चीज़ है कि दुनिया का कोई इंसान भी होगा ना जो किस हद तक का भी काम, छोटे से छोटा, बड़े से बड़ा काम करता होगा, चाहे वो अर्निंग्स के लिए करता हो, डिफरेंट चीज़ों के लिए करता हो, लेकिन अप्रिसिएशन ऐसी चीज़ है जो हर किसी की ज़रूरत है, हर किसी की भूख है, मुझे ऐसे लगता है अप्रिसिएशन। तो मैं हमेशा इस चीज़ को अप्रिशिएट करती हूँ कि जो आपको चीज़ अच्छी लगे उसके लिए बोलें। हम तनकीद बहुत बहुत खुले दिल से करते हैं, पर जिन्हें का शे सुठी वणे ना उन जी तारीफ़ ज़रूर कयो। तो थैंक यू शानज़े। शानज़े सही जी, कहा? बिल्कुल शानज़े। थैंक यू सो मच शानज़े। आप भी आई एम श्योर बहुत क्यूट होंगी, तभी इतनी क्यूट क्यूट बातें करती हैं। अच्छा, थोड़ो सो पंहिंजी उन्हनि ॻाल्हियुनि जी तरफ़ अचूं था जेके ॾाढी ज़रूरी आहिनि। ऐं हिकु हिसो प्रोग्राम जो असां तव्हां सां गॾु गुज़ारियो आहे, हिकु हिसो बाक़ी आहे, ऐं उन हिसे खे मां भरपूर तरीक़े सां यूटिलाइज़ करणु चाहियां थी। तव्हां जी तरफ़ मां थोरो सो अचणु चाहींदमि, ऐं कुझु ॻाल्हियूं जेके मां पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां थी। असांखे खोड़ कुझु हिननि ते ॿुधायो, मैडम ॾाढियूं रुख़साना ॾाढियूं सारियूं सुठियूं ॻाल्हियूं असां सां कयूं आहिनि, पर थोरो सो मां ॼाणणु चाहियां थी उन कॉल सेंटर
सेंटर जे बारे में जंहिंजो बुनियाद अगेस्ट 2013-2014 में शायदि रखियो वियो आहे ऐं उन खां पोइ वरी 18 में किथे जीअं मैडम बि चयो त 18 में सिंध गवर्नमेंट जो साथ आयो त ही जेको कॉन्सेप्ट हो त पहिरीं हिकु कंप्लीटली नॉन गवर्नमेंट इदारो ऐं पोइ वरी पोइ गवर्नमेंट ऐं प्राइवेट जेका पार्टनरशिप आहे उहो इन जे बारे में थोरो सो मां ॼाणणु चाहियां थी त छा इन जी ज़रूरत हुई ऐं जेकॾहिं इहो थियो आहे त इहो केॾो फ़ाइदो आहे इन इदारे जे लाइ? अच्छा, बेसिकली 2003-04 में CWP हिकिड़ो क्रिमिनल कमेटी फॉर द वेलफेयर ऑफ प्रिजनर्स जस्टिस नासिर असलम साहब जेको आहे जॾहिं स्टार्ट कई त तॾहिं जेको आहे उहे औरतूं उहे क़ैदी जिन्हनि वटि वकील करण जा बि पैसा न हूंदा आहिनि उन्हनि जी वेलफेयर जे लाइ हुननि इहो कमु स्टार्ट कयो। 2013-14 में हिननि चयो त छो न को अहिड़ो नंबर हुजे, अहिड़ो को कॉल सेंटर हुजे, छो जो इंसान या का औरत या को मर्द आहे उन खे कॾहिं को अहिड़ो को कमु थी वेंदो आहे, को सडन इंसिडेंट थी वेंदो आहे, को वाक़ियो थी वेंदो आहे त पोइ हू परेशान थी वेंदो आहे। पोइ उहो हाणे कंहिंजो माइट वकील आहे, कंहिंजो न आहे वकील आहे त उहो जेको आहे उहो माना कॉल अटेंड नथो करे। पोइ हिकिड़ो को असां माना कॉन्सेप्ट इहो हुयो त को अहिड़ो नंबर हुजे जेका इन ते एॾी गाइडेंस एॾी सुठी मिले जो ओॾी महिल हुन जे इलाज जेको आहे या जेका लीगल रेमेडी आहे कानूनी सलाह हुनखे ॾिनी वञे त जीअं उते वञे। त इन जो कॉन्सेप्ट 2013-14 खां स्टार्ट थियो। लेटर ऑन गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे उहो ॾिठो त हीअ हिकिड़ी NPO त आहे पर ॾाढो सुठो कमु पई करे, छो न असां इनखे जेको आहे उहो एड करी करे ऐं तमामु घणो अञा इनखे अॻिते वधायूं। त 2018 में मिनिस्ट्री ऑफ लॉ ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे उहो उन जे ज़रिए जेको उन जे तवसुल सां हाणे तमामु बहितरीनु असां ओवरऑल सॼे पाकिस्तान में लीगल एडवाइस ॾियूं पिया। कितां बि कॉलूं अचनि थियूं, पंहिंजे थर खां वठी कराची खां कश्मीर ताईं सभु कुझु। का अहिड़ी औरत आहे जंहिं वीचारी खे पंहिंजे हक़नि जे बारे में ख़बर ई न आहे। अॼुकल्ह जेको आहे उहो हिकु मिसाल मुड़ुसु मारे थो, हुनखे ख़बर ई न आहे। हाणे ॿियो त कुझु बि न आहे, हेतिरो आहे जो अगरि कंहिं नंढड़ी मोबाइल बि आहे न हुन वटि बि भले न बि हुजे, वञे त कंहिं पाड़े वारे वटि मोबाइल आहे, अदी ही हिकिड़ो नंबर आहे इहो त मिलाए ॾे। त इहो मां त जेके बि असांजूं औरतूं आहिनि उन्हनि खे इहो जेको आहे उहो इनकरेज कंदुसि, हिमत ॾियारींदुसि त पंहिंजो हक़ु जेको आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु ऐं उन जे वठणु सिखो। त जीअं इहो थिए जो तव्हांजो मुड़ुसु हुजे, तव्हांजो भाउ हुजे, तव्हांजो वालिद साहिबु हुजे, अगरि जे हू तव्हां सां का कानूनी जाइज़ जेको आहे नाजाइज़ी करे थो त उन जे ख़िलाफ़ु क़दम खणनि, शरई तौर ते हुजे, जीअं बि हुजे, प्रॉपर्टी नथी मिले तव्हांखे, मुड़ुसु तव्हांखे मारे थो या कुझु, त ओॾी महिल तव्हांखे हाणे एॾा वॾा सुठा कानून अची विया आहिनि सिंध असेंबली मां। हाणे हिकिड़ो हिकिड़ो कानून आहे जंहिंमें अगरि मुड़ुसु कंहिं औरत खे मारे थो त उनजी डायरेक्ट पटिशन थींदी आहे पंहिंजो हिकु त वुमेन प्रोटेक्शन सेल में बि वञी सघे थी। सेक्शन 7 जे तहत जेको डोमेस्टिक वायलेंस जो एक्ट आहे उन में मजिस्ट्रेट वटि त काफ़ी सख़्तु सज़ाऊं आहिनि ऐं मां हिमत ॾियारींदुमि उन्हनि ते। कुझु बि न आहे करिणो, सिर्फ़ु असांजो जेको नंबर आहे 0870-80-6, सवली सिंधीअ में बि यादि थी वेंदो 0870-80-6, इन ते कॉल करी करे सिंपली जेका बि कानूनी एडवाइस उन्हनि खे खपे असां सिर्फ़ु हिकिड़ी कॉल परे आहियूं ऐं हू इन्हनि सां ज़बरदस्त। अच्छा, हिकु शइ त असां अक्सर ॾिठो आहे, चाहे वो ही त छो त हिकु लीगलाइज़ करण जो हिकु प्रोसेस आहे जेको असां करे रहिया आहियूं, बट अदरवाइज़ ऑल्सो तव्हां चाहे हेल्थ डिपार्टमेंट ॾिसो, तव्हां एजुकेशन डिपार्टमेंट ॾिसो, जिथे बि गवर्नमेंट ऐं जेका प्राइवेट ऑर्गेनाइज़ेशन जी जेका पार्टनरशिप हूंदी आहे न उनजो रिज़ल्ट ॾाढो सुठो निकिरंदो आहे। छो त असांजो ऑल्दो असांजी ज़ाहिर गवर्नमेंट इदारा बि असांजा खोड़ कुझु कमु कनि था, पर किथे न किथे असां वटि थोरी सी लीनियंसी नज़र ईंदी आहे गवर्नमेंट जे इदारे में। उते असांजो जॾहिं प्राइवेट पार्टनर जेको आहे उहो रूल करे थो त उहो गवर्नमेंट जी शयुनि खे जंहिंखे हिकु वसी एक्सेस आहे उन ताईं पहुचे थो ऐं पोइ उन्हनि शयुनि खे सही करे थो, त उहो ज़ाहिर आहे हिकु सुठो फर्म थी ऐं हिकु सुठो रिज़ल्ट थी साम्हूं अचे थो। गॾोगॾु हिते असां औरतुनि जे बारे में बि डिस्कस करे रहिया आहियूं, त थोरो सो मां नौरीन साहिब तव्हांजी तरफ़ बि अचणु चाहींदमि ऐं मां थोरो सो ॼाणणु चाहियां थी त जॾहिं तव्हां औरतुनि जे मसाइलनि जे बारे में ॻाल्हि कंदा आहियो, असां वटि अॼु बि उहे औरतूं आहिनि जेके पंहिंजो निकाहनामा में पढ़णु कोन ॼाणींदियूं आहिनि। अॼु बि असां चवण जे लाइ शायदि इलाही मॉडर्नाइज़ थी विया आहियूं ऐं असांजा स्कूल ॾाढा अची विया आहिनि, असांजी एजुकेशन डिपार्टमेंट ॾाढो सुठो कमु करे रही आहे, पर असां वटि अॼु बि उहो तबिको आहे जेके पाण पंहिंजो निकाहनामा बि कोन पढ़ंदियूं आहिनि, पंहिंजो जेको हमसाथी आहे उहो पाण चूज़ न कंदियूं आहिनि। उन्हनि जे लाइ लीगल एड कीअं फ़ाइदेमंद थियो आहे ऐं उहे शयूं जेके असांखे निकाहनामे में मौजूदु हूंदियूं आहिनि उन जे बारे में छा चवंदो तव्हां? बिल्कुलु, मां तव्हांजे सवाल जो त जवाबु बिल्कुलु ॾियां थी, पर उन खां पहिरियों मां हिकिड़ी ॻाल्हि क्लियर करणु चाहियां त जेको दुनिया में हिन वक़्तु असांजे पाकिस्तान में NGOs जो जेको कॉन्सेप्ट हूंदो आहे त बाबा ज़्यादातर NGOs जेके आहिनि सिर्फ़ु औरत जे हक़ ते ॻाल्हाईंदा पिया, मर्द किथे आहे? त ईअं न आहे, असां मर्द जी राइट ते बि ॻाल्हायूं था, या जीअं हाणे शेर हुसैन इहो चयो त बाबा असां औरत जे राइट जे लाइ, हुन जे प्रॉपर्टीज़ या इन शइ जे हुकूक जे लाइ बि ॻाल्हायूं था।
नो डाउट औरत जे हक़ जे लाइ ॻाल्हायूं था, पर ही उहो कॉन्सेप्ट न आहे, छो जो पॉज़िटिव सां गॾिजी असांजे मुआशरे में नेगेटिव माण्हू बि खोड़ आहिनि जेके खोड़ एतिरे चवंदा त वरी को ॿियो एन जी ओ आहे जेको सिर्फ़ु औरत खे सपोर्ट थो करे। त मां इहो क्लियर कंदसि, असां सिर्फ़ु औरत खे सपोर्ट नथा कयूं, असां जर्नली कमु था कयूं ऐं ही को ऑर्डिनरी NGO न आहे। हा, ठीकु आहे, ही लीगल जे हवाले सां आहे। असां मर्दनि जे राइट्स ते बि ॻाल्हायूं था पिया, त पहिरियों त सभु पंहिंजो माइंड इन हवाले सां क्लियर करे हा, छॾनि। हा। हाणे आयो तव्हांजो अच्छा, सवाल। मसलो इहो बि हूंदो आहे न, सॉरी मां तव्हांजी ॻाल्हि करियां पई, मसलो इहो बि हूंदो आहे न त असांजा जेके मर्द आहिनि उन्हनि खे किथे ओड़े पाड़े में किथां न किथां का लीगल एडवाइस मिली वेंदी आहे, मिली वेंदी आहे, पर खोड़ मज़लूम मर्द बि आहिनि। असां सां खोड़ ट्रेजिडीज़ हा, थींदियूं आहिनि। असांजा हिते जेके उहे मज़लूम जेके मर्द जेके स्पेसिफिकली मैरिड मर्द आहिनि, सही थी चवां, उन्हनि मज़लूमनि जी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं। जी, तव्हां कुझु ॿुधाए रहिया हो। जी, निकाहनामे जी पॉइंट सां इहो आहे त निकाहनामे ते असां वटि हिन वक़्तु असां हिकिड़ो ऑर्गेनाइज़ेशन सां बि पार्टनरशिप कई आहे। ठीकु आहे, हुननि जो बि असां वटि आहे MFLO जे नाले सां। त असां निकाहनामे जी टोटल पॉइंट्स ते डिस्कस कयूं था पिया, जंहिंखे अवेयरनेस आहे, कंहिंखे न आहे। इवन दो खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे हक़ मुअज्जल ऐं ग़ैर मुअज्जल जी बि ख़बर न आहे का, जॾहिं त अगरि शरई पॉइंट ॾिठी वञे त सूरह निसा में क्लियर आहे, बिल्कुलु ठीकु आहे। त हक़ मुअज्जल जेको आहे हक़ अदा कयो वञे। इवन दो मां उन ॾींहुं असांजो डिस्कशन बि इन जे हवाले सां थियो हुयो। असां वटि जेके निकाहनामा थींदा आहिनि, निकाह थी विया, चलो बाबा निकाह थियो, हक़ महर बि तइ थी वियो, पर 2 पॉइंट्स आहिनि, मुअज्जल ग़ैर मुअज्जल। जे तव्हां अगरि ऑन द स्पॉट प्रॉम्प्ट अमाउंट नथा अदा कयो डॉवर, त सूरह निसा जे मुताबिक़ उहो निकाह तव्हां ते वैलिड ई न आहे, या जेसि ताईं उहा औरत पंहिंजो हक़ महर माफ़ नथी करे पई। बिल्कुलु बिल्कुलु असां वटि एतिरी बि अवेयरनेस न आहे का, बिल्कुलु बि। बिल्कुलु। ऐं उन में हिकिड़ी ॿी पॉइंट आहे जेका तमामु अहम आहे, जेका खोड़नि खे ख़बर न आहे, त तलाक जो राइट भी औरत वटि मौजूदु आहे। जी, सिर्फ़ु मर्द वटि इख़्तियार न आहे त मर्द जॾहिं हुनजो मूड पियो बसि तलाक 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 चई जान छॾायो, जॾहिं त हालांकि इहा बि सूरह बकरा में सूरह निसा में बिल्कुलु मेंशन आहे त ऐसन तरीक़े सां तलाक ॾिनी वञे। असां तलाक खां पोइ बि 90 डेज़ टाइम पीरियड जेको ॿुधायूं था, उहो बि स्पेसिफाइड रिकनसलेशन जे टाइम पीरियड जे हवाले सां आर्बिट्रेशन एक्ट जे तहत उहो ॿुधायूं था पिया, त इन में औरत खे बि इख़्तियार आहे, त उहो पाण वटि इहो हक़ रखी सघे थी पई त बाबा तलाक तूं न ॾींदे, तलाक मां ॾींदसि। हा, बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांखे असांजो दीन बि सेखारे थो, असांखे असांजो लॉ बि सेखारे थो, पर हिते मूंखे ईअं लॻंदो आहे, ऐं मां इन ॻाल्हि खे बिल्कुलु इन ॻाल्हि खे एक्सेप्ट करणु थी चाहियां, त असांजा मेजॉरिटी जेका असांजी आवाम आहे, असां बेसिकली असां अवेयर न आहियूं। जेतिरा ई मसइला असांखे नज़र अचनि था न असांजे सराउंडिंग में आहिनि, उनजो जेके रूट पॉइंट्स आहिनि न, उहे इहे ई आहिनि त असां पाण अवेयर न आहियूं। जेकॾहिं असां अवेयर हुजूं त शायदि असां इन्हनि तमामु मसइलनि खां बची सघूं। असां वटि छा कॉन्सेप्ट हूंदो आहे, असांजी छा नंढड़ी जवान पई थिए ऐं उनखां पोइ उनजी शादी कराइणी आहे, उनखां पोइ उनखे ससुराल वञिणो आहे, ससुराल वञी ससुरालियुनि जी ख़िदमत करणी आहे, उनजी पंहिंजी लाइफ किथे कोन ॾेखारी वेंदी आहे, उनजी पंहिंजी ज़िंदगी किथे कोन ॾेखारी वेंदी आहे। हिकिड़ो माइंड सेट आहे जेको असां वटि हले पियो, उन माइंड सेट खे असां माण्हुनि खे अवेयर करे ऐं पोइ दूरि करे सघूं था। हिकु ॻाल्हि जेका परवीन साहिबा मां तव्हां खां पुछणु चाहींदमि, त असां हिते उन्हनि तमामु शयुनि जी त ॻाल्हि कयूं पिया, त अगरि कंहिंखे का हेल्प खपे, को माण्हू को रीच आउट करणु चाहे थो, उहो तव्हां ताईं पहुची सघे थो, तव्हांखे कॉल करे सघे थो। छा अवेयरनेस जा बि के सेशन्स आहिनि जेके तव्हांजो जेको फर्म आहे उन्हनि खे ॾिसी रहियो आहे, माण्हुनि खे अवेयर करे रहियो आहे? जी बिल्कुलु, असांजा पूरे सिंध में जेका 13 डिस्ट्रिक्ट में असां कमु कंदा आहियूं, असांजा फील्ड ऑफिसर आहिनि, एडवोकेट्स बि हूंदा आहिनि, फील्ड जेका ॻोठ में वञी सेशन करंदा आहिनि, तमामु अवेयरनेस घरो घर वञी ॾींदा आहिनि। उन असांजा ब्राउचर वग़ैरह ॾींदा आहिनि। अगरि कंहिंनि खे कोई बि मसइलो बि आहे त असांखे कॉल करी मज़ीद जेका ॼाण वठी सघनि था। फील्ड एडवाइज़र्स बि आहिनि असांजा, उते फील्ड ते वञी असां बिल्कुलु ऑन ग्राउंड बि कमु कंदा आहियूं। तो सेशन हूंदा आहिनि, अलॻि अलॻि क़िस्म जा फील्ड एडवाइज़र हूंदा आहिनि, उहे वञी उतां ते बि सेशन वठंदा आहिनि। जेका शिकारपुर, लाड़काना, सखर, दादू और हैदराबाद, इते सभिनी में फील्ड टीमूं आहिनि और वञी ने ऑन ग्राउंड कमु कंदियूं आहिनि। सही। अच्छा, हिकु शइ जेका ॾाढी कॉमनली ॾिठी वई आहे, तव्हां चाहे लीगल एडवाइज़री जी ॻाल्हि कयो या भई हूअं कंहिं फर्म जी ॻाल्हि कयो, हिकु शइ ॾाढी
कॉमनली ॾिठी वई आहे त असां वटि स्पेसिफिकली जेके फैमिली मैटर्स हूंदा आहिनि, जेके फैमिली जे अंदरि जा मैटर्स हूंदा आहिनि, क्रिमिनल त हिकु अलॻि ॻाल्हि आहे, पर जॾहिं तव्हां फैमिली मैटर्स जी ॻाल्हि कयो था त असांजी का बि औरत आहे या मर्द आहे उहो कंप्लेन ज़रूरु कंदो आहे, उन खां पोइ कुझु टाइम खां पोइ को फैमिली जो प्रेशर हूंदो आहे या पाण ई दिलि नरम थी वेंदो आहे, उहो केस विड्रॉ करे छॾींदो। इहो कोर्ट्स में भी असांखे नज़र आयो है। छा तहाँ वट भी अड़ा केसेस इस तरह से आप लोगों के पास भी ऐसी चीज़ें पहुंचती हैं, तो उन लोगों को कैसे डील करते हैं? और ये तो मतलब हम तो सोचते हैं ना कि जब कोर्ट जाएंगे करेंगे तो रास्ते में भी कभी कभी माइंड चेंज हो जाता है, लेकिन कॉल तो लोग उसी वक्त करते हैं। आप गुस्से में उस वक्त भी आप कॉल कर सकते हैं। आपने हेल्प मांगी, लीगल हेल्प मांगी, आपकी टीम गई, सब कुछ हुआ और उसके बाद फिर कहा गया जी नहीं नहीं वो तो मेरी बहन ही थी, मैंने तो माफ़ कर दिया। इस तरह की चीज़ें भी देखी गई हैं। नेचुरल है ना, हाँ, इट्स नेचुरल, जैसे आप बता रही हैं। तो कई दफ़ा मतलब इस तरह से अगर केस रेफ़र होते हैं तो आपको मैं ये भी बताऊं और कि हमारे पास एक मुसालिहा इंटरनेशनल सेंटर है, MICADR, ठीक है, कि जिसमें आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट हमारे पास एक अपॉर्चुनिटी है कि ख़ास तौर पे अगर फैमिलीज़ के मैटर्स हैं और आप आपस में बैठ के निगोशिएट करते हैं, बात करते हैं, तो कई दफ़ा ऐसे भी होता है और ये बड़ी अच्छी बात है कि अगर आपस में मीडिएशन हो जाती है, लेकिन साथ में जो है अगर इस तरह से मीडिएशन हो जाती है तो कम से कम उसकी खुशी ये होती है कि उस खातून को हमने एम्पावर ज़रूर कर दिया कि अब आप सुलह अपनी मर्ज़ी से कर रही हैं, हाँ, लेकिन कानून आपको इसका हक देता है। हाँ, आपके पास ये रास्ता मौजूद है, आप अपना हक महर ले सकती हैं, आप अपनी मेंटेनेंस का क्लेम ले सकती हैं, या जो भी दीगर मसाइल हैं। तो उस खातून को कम से कम ये ज़रूर खुशी होती है। देखें, मीडिएशन अगर आपस में अपनी मर्ज़ी से करें तो हमारा इदारा कभी भी फोर्स नहीं करता कि नहीं आप हमारी मर्ज़ी से चलें, बल्कि हम हमेशा ये देखते हैं कि क्लाइंट की खुशी किस में है, लोगों की बेहतरी किस में है, लोगों की खुशी किस में है। हमारा काम उनको आगाही देना और उनका हाथ पकड़ के इंसाफ के रास्ते पे लेके जाना है। हाँ, ठीक है, सही। तो इस तरह से हम लोगों के मिल के साथ मसाइल सही। अच्छा, एक चीज़ जो जब इस तरह के कॉल सेंटर्स होते हैं, आप ये तो एक बड़ा ही एक जब आप लीगल बात करते हैं तो वैसी एक प्रोफेशनल सी एक फ़ील होती है जो आपको आती है। तो ये तो इस तरह के इदारा है। अदरवाइज़ हमने जहाँ भी कॉल सेंटर्स देखे हैं, हमें फ़ेक कॉल्स और डिस्टर्बेंस वाली कॉल्स हर जगह रिसीव होती हैं। अगर ये इदारा, जैसे आप कह रही थी कि एक तरीके से 24 आवर्स आपका इदारा जो है वो एक्टिव है, वो काम कर रहा है, तो हमारे पास फेक कॉल्स क्या उसका रेशो ज़्यादा होता है? तहाँ का पुछण चाहिए। वो तो सुठी अचीवमेंट है या? हाँ, बिल्कुल ना है। उन्हीं जो रीज़न दरअसल इहो आहे जो हीअ हिकु त उन्हनि खे ख़बर आहे, हिकिड़ी इंसान खे बि आम ॼाण जेका हूंदी आहे न, उहा इहा हूंदी आहे त कानून जो इदारो आहे। कॉल कंदासीं ईअं नथी असांजे ख़िलाफ़ ई कोन क़दम थी वञे। ऐं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, अगरि जे कानूनी क़दम अहिड़ो को कंहिंजे ख़िलाफ़ फेक कुझु, या फॉर एग्ज़ाम्पल ईअं थींदो आहे जीअं फेक FIR कराए छॾींदा आहिनि, फेक NC कराए छॾींदा आहिनि, त ईअं आम माण्हू खे बि इहा ख़बर आहे त कानून जे इदारे ते असां कॉल था कयूं। त उन हिसाब सां जेको आहे न, हू बि थोरो लवाईंदा आहिनि। बाक़ी फॉर एग्ज़ाम्पल अगरि जे सॼे ॾींहं में के 2 कॉलूं अची थियूं वञनि त उन में इहो आहे असां उन्हनि खे गाइड करे छॾींदा आहियूं, ॿुधाईंदा आहियूं त बाबा तव्हां कहिड़े इदारे ते कॉल कई आहे, त जीअं हुननि खे बि हिकिड़ी अवेयरनेस अची वञे। पोइ हू के जेको आहे पंहिंजा लफ़्ज़ वापसि वठी वठंदा आहिनि, असांखे ख़बर न हुई या कुझु कि ईअं बि हूंदा आहिनि SMS ॾिसी कॉल करे छॾी, हल बाबा असांखे जेको आहे फिलाणो जेको आहे उहो कमु आहे, फिलाणो कमु आहे, बाबा ही कानून जे इदारे जो नंबर आहे, कानूनी सलाह अहिड़ी कॉल बि आई त अच्छा जी वो तो टमाटनि जो रेट अहिड़ो आहे, तव्हां हिननि खे सम्झायो। हाँ हाँ, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। मुंहिंजो फिलहाल सब्जी वारो टमाटनि जो रेट सही नथो ॾिए। बिल्कुलु बिल्कुलु। फिलहाल जेको आहे वो नेटवर्क जो पैकेज कराइणो आहे, उहो कराए ॾियो, या जेको आहे कई कॉलूं कॾहिं कॾहिं ईंदियूं आहिनि। हाँ, अच्छा, हूअं हे त तव्हां त चओ त हिकु इदारे सां मुंसलिक कयो आहे, हींअर ताईं असां उन इदारे जे हदूद में रही ऐं ॻाल्हाए रहियासीं। थोरो सो इन इदारे खां ॿाहिरि निकिरी तव्हां एज़ एन इंडिविजुअल, मां तव्हां चारनि खां पुछणु चाहियां थी, तव्हांखे छा थो लॻे जंहिं जॻह ते तव्हां वेठा आहियो, असां वटि हिकु ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असां वटि हिकु ॾाढो बुरो कॉन्सेप्ट आहे त जॾहिं बि असां पाकिस्तान जी ॻाल्हि कंदा आहियूं, स्पेसिफिकली सिंध ऐं वरी पोइ सिंध जे ॻोठनि जी जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं, त असांखे ईअं लॻंदो आहे त लीगल मैटर्स इज़ समथिंग जंहिं ते केरु सोचे ई नथो, जंहिंजी का वैल्यू ई न आहे। ऐं असां उन्हनि खे एतिरो प्रियोरिटी न ॾींदा आहियूं जेतिरी असांखे ॾियणु खपे या जेतिरी असांखे सीरियसनेस ॾेखारणु खपे। तव्हांजी सराउंडिंग में तव्हां माहौल कीअं ॾिठो आहे, या अगरि तव्हां फील्ड वर्क कयो था त तव्हां उते वञी उहो कॉन्सेप्ट ऐं उहो माहौल कीअं ॾिठो आहे माण्हुनि में? जीअं स्पेशली तव्हां चयो त इंटीरियर में त असांजा अवेयरनेस सेशन्स थींदा आहिनि। असांजूं टीम्स आहिनि जेके विज़िट कंदियूं आहिनि इंटीरियर में। जीअं हाणे फ्लड रिलीफ थियो हुयो
फ्लड खां पोइ असां जूं टीम्स वयूं, ठीकु आहे, ॻोठनि ॻोठनि में इंतिहाई जिथे ॾाढी बेहाली हुई उते उन्हनि खे असां NIC जे बारे में बि ॿुधायो, जिन जा डॉक्यूमेंट्स वग़ैरह हेठि मथे थी विया। ओवरऑल जेको असां पंहिंजो कमु आहे लीगली, उहो सॼी अवेयरनेस सेशन्स असांजी अलॻि सां टीम आहे, उहो टोटल सिंध में कमु पई करे। स्पेशली असांजा इंटीरियर ॾांहुं 5 डिस्ट्रिक्ट्स आहिनि, नवाबशाह, खैरपुर, हैदराबाद, सखर, लाड़काना, दादू। इते असांजा लीगल असिस्टेंट मौजूदु आहिनि, असांजा पंहिंजा ब्रांचिस आहिनि जिथे असां कमु कयूं था पिया। न सिर्फ़ु लीगली तौर ते असां लिटिगेशन जी प्रोवाइड बि कयूं था पिया, ऐं जनरल हरासमेंट जेका आहे, जेंडर हरासमेंट थी वई, वुमेन हरासमेंट थी वई, वायलेंस टाइप थी वियो, या खोड़ अहिड़े हवाले सां जेके बि आहिनि, जे कंहिंजो बि राइट आहे, मेल आहे फीमेल जेको बि राइट आहे, एजुकेशन जे हवाले सां असां उहो सॼी अवेयरनेस उते अवेयर कयूं था पिया। वधीक अलाह साईं जो कमु असां बहितरी पंहिंजे तरफ़ां था कयूं था, पंहिंजो पार्ट ते रखो, पंहिंजो पार्ट अदा कयो। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां पंहिंजो जो खोड़ एतिरा पढ़िया लिखिया आहिनि। लिटरली मां पंहिंजी ज़ाती ॻाल्हि कयां, मां जंहिं बिल्डिंग में हिन वक़्तु रहां थी जी, असांखे बिल्डर्स ऐं ओनर्स जे राइट जी बि ख़बर न आहे का। हा राइट, बिल्कुलु ईअं आहे। मां उन ई हवाले सां पंहिंजी बिल्डिंग में अच्छे ख़ासे पढ़ियल लिखियल एजुकेटेड पर्सन सां ॻाल्हायां थी। लिटरली मूंखे मुंहं ते जवाबु इहो थो मिले, मैडम छॾियो त चई कानून जी छा था ॻाल्हि कयो, चई कानून जी कुझु आहे ई न। मूं चयो तव्हां स्टेप खणो त सही। हा, अच्छा इहो कॉन्सेप्ट असां वटि, मां थोरो सो ॼाणणु चाहियां थी, इहो कॉन्सेप्ट असां वटि आयो किथां आहे त कानून छा कंदो, या कानून वेंदासीं त उहो चकर वधीक लॻी वेंदा, कमु जेतिरो कमु हूंदो पर चकर एतिरा लॻंदा, इहो कॉन्सेप्ट किथां आयो असां वटि? अदालत में वेंदा तो टाइम वधीक लॻंदो, मसला सॉल्व न थींदा, इन जे करे लोग सोचनि था कि कानून आहे। अल्हम्दुलिल्लाह कानून जी इम्प्लीमेंटेशन आहे पूरे पाकिस्तान में, मगर ही लोगनि जो पंहिंजो कमु आहे कि अवेयरनेस वठी कम अज़ कम हिकिड़ो स्टेप तो उपाड़नि कि ताकि इन्हनि जा मसला सॉल्व थियनि। हाणे जेका इंटीरियर सिंध जो बेसिक मसलो आहे डोमेस्टिक वायलेंस, जेका तक़रीबन मां ॻाल्हायां थी हर घर में थींदो आहे, ठीकु आहे, मगर जेका इंटीरियर में ॻोठनि में हूंदियूं आहिनि, औरत खे एतिरी हिमत न हुजे कि उहो वञी कंप्लेन लॉन्च कराए सघे। जी तो असांजा जेका फील्ड ऑफिसर हूंदा आहिनि उहे वञी बदन खे अवेयरनेस ॾींदा आहिनि कि भई तव्हांजा राइट आहिनि। हिन जे अलावा हिकिड़ो बेसिक मसलो ई बि आहे, पूरे सिंध जे अंदरि जेका पार्टीशन जा जेका मामलात आहिनि, न्याणी जो जेका शहर हूंदो आहे, जॾहिं वालिद साहब या वालदा साहिबा गुज़ारे वञनि तो ॿार उनजी शादी कराइण खां पोइ चवनि था कि न्याणी जो हक़ कोन थींदो। हालांकि इस्लाम ऐं कानून ही राइट दिए थो कि उन्हनि जे माउ पीउ जी प्रॉपर्टी में उन्हनि जो शेयर आहे लाज़मी। बिल्कुलु तो असांजे मुआशरे जी अक्तल हक़ीक़त आहे कि लोग चवनि था कि भई भेण बि हुजे कोर्ट नथी वञे सके, छा मुंहिंजे पीउ जो नाम बदनाम थींदो, अगरि मां कोर्ट वञी पंहिंजो हक़ ॾींदी तो तक़रीबन लोग चवंदा कि भई ही पंहिंजे हक़ लाइ कानून जे दरवाज़े ते वई आहे। मगर मुंहिंजो ई पाण जो सजेशन आहे कि हर औरत खे पंहिंजो लीगल राइट, जेका पंहिंजो ख़ानदानी राइट आहे लाज़मी वठणो खपे, प्रॉपर्टी जे हवाले से भी और तमामु हवाले से। अगर अॼु तव्हां हिकिड़ी कामयाब औरत थींदा तो कल्ह जो तव्हांजे जेका अचण वारी नस्ल आहे उहो मज़ीद कामयाब थींदी ऐं पाकिस्तान जी तरक़ी में बेहतर किरदार अदा करे सघंदी। बिल्कुलु, इहा तव्हां ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि कई आहे। असांखे ब्रेक जी तरफ़ वञिणो आहे, बट एक्चुअली शायदि तव्हांखे लॻंदो त तव्हां उहो मैटर तव्हां कोर्ट खणी वेंदो त तव्हांखे ॾाढो टाइम कंज़्यूमिंग जॉब आहे जेका तव्हांखे करणी पवंदी, पर उहो हिकु केस तव्हांजे लाइ शायदि टाइम कंज़्यूमिंग हूंदो, पर तव्हांजी नसलुनि जे लाइ हिकु सबक़ु हूंदो, ऐं न सिर्फ़ु तव्हांजी नसलुनि जे लाइ बल्कि तव्हांजे अरीब क़रीब वारे माण्हुनि जे लाइ इहो सबक़ु हूंदो त कानून पाकिस्तान में आहे, असां आहियूं जेके कानून ताईं नथा पहुचूं। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, जेके ॻाल्हियूं असांजी हली रहियूं आहिनि उहे कॾहिं कॾहिं असांखे ईअं लॻंदो आहे त टॉपिक ॾाढो ड्राई आहे, पर उहो कॾहिं कॾहिं उन्हनि ई टॉपिक मां, ऐं हीअ त उहो टॉपिक आहे जंहिंजे लाइ मां गारंटीड चई सघां थी त हर घर में किथे न किथे का न का ॻाल्हि जेका तव्हां ताईं पहुची रही आहे उहा तव्हां सां ज़रूरु रिलेट करे रही हूंदी, ऐं हीअ उहे ॻाल्हियूं आहिनि जंहिं ते असां ईअं लॻंदो आहे त ॾाढियूं बोरिंग शयूं आहिनि, असांखे न ॻाल्हाइणु खपे, पर इहे उहे ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांखे मुश्किल वक़्त में कमु ईंदियूं आहिनि। ओॾी महिल इंसान खे अहसासु थींदो आहे त यार ओॾी महिल अगरि असां सिखी
वटि हुआ त शायद असांजे लाइ बहतर थिए। हाँ, अच्छा, थोड़ा सा मैं ज़रा आपकी तरफ आना चाहूँगी और थोड़ा सा मैं ज़रा जानना चाहूँगी कि हमारे पास जिस तरह आपका इदारा काम कर रहा है, हम कॉल करके और उसके बाद फिर जो भी चीज़ें हम डिस्कस कर सकते हैं, हम लीगल सपोर्ट है वो ले सकते हैं। आपको क्या लगता है कि ये तो एक तरीका है ही कि हम जिस तरह लोगों को रीच आउट कर रहे हैं, लेकिन ओवरऑल जब आप, जैसे मैंने पहले कहा कि इस इदारे की हदूद से निकल के अगर हम बात करें, तो ओवरऑल आपको कैसे लगता है कि कानून की रसाई आम इंसान के लिए कैसी है और आसान कैसी बनाई जाए? थैंक यू सो मच। आम इंसान के लिए कैसी है, देखिए मैं जैसे ब्रेक में आपको बता रही थी, एक जगह हम सर्वे कर रहे थे, रिसर्च कर रहे थे, तो एक खातून ने ये बोला कि थाने जाने से बेहतर है कि बंदा मर जाए। अल्लाह, देखिए, तो यहाँ से आप अंदाज़ा करें कि गांव देहात की ख़वातीन, उनको इस इदारों के नामों से कितना डर लगता है या कितना वो खौफ ज़दा हैं। इसकी वजह क्या है? शायद कहीं पे ट्रस्ट की कमी है, या शायद कहीं पे हमारे रवैये इस तरह से रहे हैं। तो आम बंदे तक रिसाई कैसे बेहतर बनाई जाए, तो आई थिंक कि उसके मुख्तलिफ़ तरीके हैं। सबसे पहला तरीका यही है कि जो कानून नाफिज करने वाले इदारे बिज़ाते खुद हैं, सबसे पहले वो अपने आप को बेहतर करें, अपने रवैयों में वो दोस्ती लेके आएँ, वो प्यार, वो मोहब्बत, वो वेलकम, वो चीज़ लेके आएँ कि मेरे दफ्तर के अंदर जिसके लिए मैं बैठा हुआ हूँ, कोई रोदाद लेके आए तो उसको ये फीलिंग आए कि मैं अपने दफ्तर जा रहा हूँ। हाँ, ठीक है, वो चाहे हमारा पुलिस डिपार्टमेंट है या चाहे हमारा कोई भी सरकारी इदारा है कानून नाफिज करने वाले। तो पहला स्टेप तो ये है। और मैं इस फोरम से ये बात कहूँगी कि हम मायूस ना हों, माशाल्लाह बहुत बेहतरी आ रही है, ख़ास तौर पे सिंध के अंदर बहुत बेहतरी आ रही है, क्योंकि इन इदारों के साथ बड़ा क्लोजली हम काम कर रहे हैं। तो मैं लोगों से यही कहूँगी कि अब आप एक दफ़ा घर से निकल के देखें, गवर्नमेंट बहुत मेहनत कर रही है, लॉ डिपार्टमेंट के साथ सारा दिन हम होते हैं, तो माशाल्लाह चीज़ें चेंज हो गई हैं। तो वो पुराने हम जो ख्यालात जहन में लेके बैठे हुए थे कि थाने जाने से बेहतर है बंदा मर जाए, नहीं, आप थाने जाएं, आपको एक्सपीरियंस डिफरेंट मिलेगा, आपका कोई कानूनी मसला है। और दूसरा जो है, जिस तरह हमारा इदारा है, आप हमारे तक आएँ, गवर्नमेंट के दीगर इदारे हैं, सिंध ह्यूमन राइट्स कमीशन है, वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट है, या माइनॉरिटी अफेयर्स डिपार्टमेंट है, या ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट है, नेशनल कमीशन फॉर ह्यूमन राइट्स है, किसी भी इदारे के साथ आप एक दफ़ा जुड़ के तो देखें। हाँ, ठीक है, आप पहले एक्सपीरियंस लें, सुनी सुनाई बातों पे मत तवज्जो करें, अपने राइट के लिए आगे बढ़ें। हालात वो वाले नहीं रहे हैं, माशाल्लाह हर फील्ड में हम तरक्की कर रहे हैं, तो आपको इंसाफ ज़रूर मिलेगा और अपने हक़ के लिए ज़रूर आगे निकलें। जी, अच्छा, ये जो आपने अभी एक लाइन कही कि अब हालात वैसे नहीं रहे, हाँ, आपको क्या लगता है कि इन हालातों को जेके हालात असांखे चेंज थींदे नज़र अचनि पिया, मां पर्सनली पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायां त वाकई इदारा डिफरेंट आहिनि, हाणे वो इन्वायरमेंट डिफरेंट आहे, इन खां डिफरेंट थी नथो सघे। इन खां डिफरेंट छा कि वकील गुल खणी त बीह नथा सघनि या गुल निचावर करे था सघनि, बट एक्चुअली माहौल इलाही डिफरेंट आहे। इन में असांजी जेका सोशल मीडिया आहे उनजो तव्हांखे छा थो लॻे त केतिरो रोल रहियो आहे? ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया त हमेशह हूंदी ई आहे, पर सोशल मीडिया जो केतिरो रोल रहियो आहे इन माहौल खे चेंज करण में? सोशल मीडिया तमामु घणो रहियो आहे। हाणे ॾिठो वञे त अॼुकल्ह हर कंहिं वटि एंड्रॉइड मोबाइल आहे। अगरि जे किथे बि कंहिं क़िस्म जो गैर क़ानूनी कमु या किथे ज़ुल्म या किथे का बरबरीअत थिए थी त हर को कैमरा खां डिॼे थो त मुंहिंजी पिक्चर या वीडियो जेका आहे उहा केरु रिकॉर्ड करे वायरल न थी वञे। ऐं काफ़ी अहिड़ा इंसिडेंट सिंध में बि थिया आहिनि जंहिंमें अगरि किथे का ज़ुल्म को बरबरीअत जो नंढो वाक़ियो छो न हुजे, उहा वीडियो वायरल थियूं आहिनि, त उन ते जेको आहे उहा हुकूमत बि क़दम वठे थी। ऐं सोशल मीडिया जो बाक़ाइदे हिकिड़ो तमामु सुठो रहियो आहे। ऐं पॉज़िटिव इस्तेमालु असांखे बि करणु खपे। असांखे इहो ख़बर हुजणु खपे त हिते जे अगरि कंहिं क़िस्म जो गैर क़ानूनी कमु थिए थो त असांखे वाक़ई में एक्शन वठणु खपिजे। ॿियो असां कुझु नथा करे सघूं, मोबाइल खणी करे पिक्चर ऐं वीडियो त अपलोड करे था सघूं असांजे जेको आहे उहो पंहिंजे अकाउंट तां, त हीउ जेको आहे गैर क़ानूनी कमु थिए पियो, आवाज़ त असां उथारे सघूं था न। जेको जंहिंजे वस में आहे वस आहे कोशिशि ज़रूरु करणु खपे। बिल्कुलु 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 सही ॻाल्हि आहे। इहो हिकु एक्चुअली इलाही वॾो पावर आहे। असां इन जे नेगेटिव पॉइंट्स ते हमेशह ॻाल्हाईंदा आहियूं, पर हिकु पॉज़िटिव पॉइंट इन जो इहो बि आहे त असां वटि उहो पावर हाणे आहे जेको हर माण्हू जे हथ में आहे। हाणे अब तो रस्ते में जाते हैं तो जो मांगने वाले लोग होते हैं उनके पास भी फ़ोन होता है, तो ऐसा नहीं है कि किसी के पास फ़ोन ना हो। हीअ हिकु ॾाढी कॉमन शइ आहे जेका हर माण्हू जे हथ में आहे। इन जो इस्तेमालु कीअं कजे इहो बसि तव्हांखे ख़बर हुजणु खपे।
खपे। हिकु ॻाल्हि जेका मां हिते तव्हां सभिनी जे लफ़्ज़नि में मां शामिलु करणु थी चाहियां, ऐं हिन इदारे जी सभिनी खां वॾी अचीवमेंट छा आहे? तव्हां खां शुरू कंदमि, तव्हांखे छा थो लॻे त उहे जेके केसिस जेके तव्हां सम्झो था त हिन इदारे जी सभिनी खां वॾी अचीवमेंट्स आहिनि, उहे कहिड़ा आहिनि? अचीवमेंट्स अगरि ॻाल्हि कई वञे त खोड़ सारियूं आहिनि। अचीवमेंट्स आहे त 2014 खां असां टिकिया पिया हा, आहियूं। माशाल्लाह। अचीवमेंट्स आहे त असां सिंध गवर्नमेंट सां पार्टनरशिप कई आहे। अचीवमेंट्स बज़ाहिर सिर्फ़ु असांजो कमु एतिरो न आहे त असां सिर्फ़ु फ़ोन ते रही करे हुननि खे लीगल रेमेडी प्रोवाइड करे आहे। जीअं जेतिरे हद ताईं असां हितां लीगल रेमेडी प्रोवाइड कयूं था, पर असांजूं ॿियूं टीमूं आहिनि जेके लिटिगेशन बि प्रोवाइड कनि थियूं, ॿियूं कनि थियूं पियूं। एतिरे हद ताईं जेका अचीवमेंट तव्हां चओ था, रेप केसिस आहिनि, ठीकु आहे, असांजो ई NGO, असांजो ई इदारो उन्हनि खे होल्ड करे बीठो आहे, उहे हलाइनि था पिया। असां छोकिरियूं रिकवर करायूं आहिनि जेके साल मिसिंग रहियूं आहिनि। त इहा अचीवमेंट जी ही कहाणी आहे। एतिरे हद ताईं हिकिड़ी माउ हुई, हुन चयो त हाणे मुंहिंजी उमिरि थी वई आहे, ॿार सभु जवान थी विया आहिनि, छा कंदसि मां प्रॉपर्टी वग़ैरह। ॿारनि खे हुन प्रॉपर्टी ॾेई छॾी। हा, बाद में हुन केतिरो थियो, पुटु बि हिकिड़ो, 3 धीअरूं, हुनखे घर खां ॿाहिरि कढी छॾियो। एतिरे हद ताईं जो भेणुनि खे बि घर में अचणु बंदि करे छॾी। पोइ हुन औरत जो असां छो त जॾहिं कॉल्स असां ॿुधूं था पिया त असां सिर्फ़ु लीगल रेमेडी नथा प्रोवाइड कयूं, असां इमोशनली बि उन्हनि खे सपोर्ट था कयूं। जंहिं तरीक़े सां उहो एतिरो रोई रही हुई, हुन वक़्तु हुनखे मेंटली कंसाउल जी बि ज़रूरत हुई, ठीकु आहे, असां मेंटल कंसाउल जे लाइ बि मोकिलियूं था पिया, रेफर कयूं था। असां वटि मेडिकल आहिनि उन हवाले सां बि, जीअं चयो त असांजो MFLO आहे, WRI, ॿिया बि प्रोजेक्ट्स आहिनि, तीअं असां सां ॿियूं बि इदारा जेके आहिनि कनेक्टेड आहिनि, मेडिकल हेल्थ प्रोवाइडर जेके बि आहिनि, असां ओॾे बि रेफर कयूं था पिया। त मूं हुनखे काउंसलिंग जे लाइ ओॾां मोकिलियो हुयो। मुंहिंजो तव्हां हितां ॻाल्हायो, पर मूंखां मुंहिंजी एंड तां जेतिरो थी सघियो, यकीन कयो मां पाण मूंखे अल्फाज़ नथा मिलनि, मां उहो कीअं बयानु कयां। मां उन औरत जो रोअणु हिन महिल ताईं फील करे सघां थी। त मुंहिंजो हिकिड़ो पुटु उन बि घर खां ॿाहिरि कढी छॾियो। त अचीवमेंट उहा ई, जॾहिं हूअ चए पई मां पुलिस ॾे बि नथी वञी सघां, मूंखे ही साॻी इहा ई ॻाल्हि त शर्मिंदगी थींदी, मुआशिरो छा चवंदो, ऐं हिन उमिरि में मां केतिरा धिका खावां। त हुनखे मां DC जी तरफ़ मोकिलियो। DC हैव इक्वल राइट्स टू मैजिस्ट्रेट। हाँ, अल्हम्दुलिल्लाह हुनजी अचीवमेंट नथा थी। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सो इन्हनि केसिस में बेसिकली मेडिएशन उन्हनि खे घुरायो, ॻाल्हि ॿोला कराई, हुनखे वापसि हुनजो शेयर करायो, त जेको हुन तव्हांखे ॾिनो हाणे हुनखे वापसि ॾियो। मां कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां माहौल असांजी ज़िंदगी आहे उहा वञी कंहिं तरफ़ रही आहे, त असां त पुटु माउ जो न रहियो आहे, माउ पुट जी न रही आहे ज़िंदगी। त भेण भाउ त चलो हिकु परे जा रिश्ता आहिनि, पर तव्हांजी औलाद ऐं तव्हांजा वालिदैन त उहो रिश्तो आहे जंहिंजो को ऑल्टरनेटिव ख़ुदा ताला तव्हांखे न ॾिनो आहे। उहो हिकिड़ो ई रिश्तो आहे, हिकिड़ो ई पाक रिश्तो आहे जेको तव्हांखे मिलियो आहे। पर उन खां पोइ बि असांखे अहिड़ा केसिस मिलनि था, अहिड़ा सभई केसिस आहिनि। अॼु असां अगरि केसिस ते वेहण लाइ अगरि असां डिस्कस कयूं त अहिड़ा सभई केसिस आहिनि जेके तव्हांजे ऐं मुंहिंजे विच में ई थी रहिया आहिनि। असांजे के पाड़े में थी रहिया हूंदा, के बराबरि वारे मोहल्ले में थी रहिया हूंदा, हिते ई थी रहिया आहिनि। पर असांजी बि गैर ज़िम्मेदारी आहे त असां जेका शइ ॾिसूं था असांखे लॻे थो बाबा असांजो मसइलो कोन्हे, इहो हिकु अलॻि असां वटि मसइलो आहे। त हिकिड़ो माण्हू जेको अप्रोचेबल न आहे, असां पाण उनजो हथु वठी कॾहिं बि उनजी मदद कोन्ह कंदा आहियूं। असां पंहिंजा दरवाज़ा बंदि करे असांखे लॻंदो आहे त जे असांजो घरु थधो आहे त ॿाहिरि केॾांहुं हवा न वञणु खपे। इहो हिकु ॿियो असां वटि मसइलो आहे, जंहिंजे करे मूंखे इहो वॾो रीज़न लॻंदो आहे त जंहिंजे करे असांजो कानून बि पोयां आहे, असांजी अवेयरनेस बि पोयां आहे, ऐं असां पाण एज़ अ पाकिस्तानी बि पोयां आहियूं। थोरो सो तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि, का अहिड़ी अचीवमेंट जेका हिन इदारे जी तव्हांखे यादि ईंदी अचे, को अहिड़ो केस जेको तव्हांखे हिन वक़्तु यादि ईंदो हुजे? हिकिड़ो केस हो जिनका मां डील कयो हो, हस्बैंड जेका बच्चा ॿार वो वठी करे पंजाब हली वियो। मां हिते वीचारी रोए कॉलूं करे असां पुलिस जी करे रिकवर करवायो, ऐं ॿार उन्हनि जे हवाले कया लीगल एड सोसाइटी जी तरफ़ां उनखे वकील ॾिनो वियो। ऐं उहो स्पेशली थैंक्स करण लाइ असांजे इरादे ख़ुदि आई हुई कॉल सेंटर में, और थैंक्स करण लाइ पर्सनली। त अहिड़ा घणा ई कम आहिनि जेका असां करूं था, हर कंहिंखे असां रिकॉर्ड ते नथा गिनी अची सघूं, त की असांजो कॉन्फिडेंशियल सर्विस आहे। मेन असांजो जेका कॉल सेंटर आहे, हर कोई बि ॻाल्हाए सघे थो, कॉल रिकॉर्डिड हूंदी आहे न कॉन्फिडेंशियल हूंदी आहे, त असां रिकॉर्ड तो सभिनीनि खे नथा ॾेई सघूं। बहरहाल अल्हम्दुलिल्लाह घणी सारी अचीवमेंट्स आहिनि।
असांजी मेडिएशन जेका आहे मुसलिया इंटरनेशनल इन्हनि जी बि घणी अचीवमेंट माशाल्लाह 70% असां लोग जेका मीडिएशन जेका केस आहिनि सक्सेसफुल थिया आहिनि और सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां जेका असांजो इंटीग्रेशन आहे CS पोर्टल ते त उन्हनि ते बि घणा सक्सेसफुल केसिस आहिनि तो माशाल्लाह लीगल एड सोसाइटी जी घणी वधीक सक्सेसिस आहिनि इन हिस्ट्री में रहियूं आहिनि पर इंशाल्लाह इनका वधीक भी करना जेका आवाम जी खिदमत लाइ इंशाल्लाह 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 ज़रूर। अच्छा जी, थोरो सो मां हिन तरफ़ बि वञणु चाहींदमि ऐं ही तमामु उहे ॻाल्हियूं आहिनि, ही अचीवमेंट्स ॿुधाइण जो रीज़न इहो आहे त असां वटि काफ़ी माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके सोचींदा आहिनि त शायदि असां फ़ोन कंदासीं पर असांखे सही रिस्पॉन्स न मिलंदो या पोइ असांजो उहो कमु न थींदो या असां जंहिं हाल में हो शायदि उन खां बदतर असां थी वेंदासीं छो त उहा ॻाल्हि आउट थी वेंदी। ही अचीवमेंट्स कोट कराइण जो रीज़न मुंहिंजो इहो आहे, अहिड़ी का अचीवमेंट जेका हिन इदारे में रहंदे तव्हां अचीव कई हुजे। अच्छा हाणे को बि अहिड़ो केस, को बि अहिड़ो प्रॉब्लम माण्हुनि जो। अच्छा हिकिड़ो असांजो जीअं मैडम बि कयो त चीफ सेक्रेटरी सां असांजो हिकिड़ो लाॻियापियल पोर्टल आहे, उन में इहो आहे त की अहिड़ी बुनियादी सहूलियत जेका कंहिं ॻोठ में न हुजे या कंहिं इलाइक़े में न हुजे त उन जो इहो आहे त तव्हां हिकिड़ो हूंदा आहिनि इंतिज़ामी मामलात असां उन्हनि खे गाइड कंदा आहियूं। हिकु मिसाल तव्हां वटि स्कूल ई न आहे, बुनियादी सहूलियत आहे स्कूल ई न आहे या तव्हां वटि डिस्पेंसरी न आहे या तव्हां वटि जेको आहे उहो अगरि जे स्कूल आहे त टीचर अचनि नथा अञा ताईं, त हाणे छा आहे उहा तव्हां असांखे असांजे जेको आहे उहो इदारे ते तव्हां उहा चीफ सेक्रेटरी खे लिखी करे तव्हां मोकिलियो, असांजो इदारो जेको उन सां गॾु मुशावरत सां फॉरवर्ड कंदो आहे ऐं ईअं ई जेको आहे उहो माना उहो पोइ कंसर्न जेको बि ऑफिसर हूंदो आहे, फॉर एग्ज़ाम्पल अगरि जे तव्हां वटि को हाणे काफ़ी अहिड़ा बोर्ड में ॻोठ हुया जेके ॿुॾी विया, हाणे उहो असांजी सिंधी में चवंदा न कड़ माना उहो चौधारी हुयूं न, सेमनालियूं टुटी वियूं, ॻोठ वीचारनि जा ॿुॾी विया, पोइ उन जा घर डही विया, उन ते छा आहे जो उन्हनि खे कड़ ॾियारण जे लाइ उन्हनि जे लाइ काफ़ी असां वटि अहिड़ा केस ईंदा आहिनि। ईअं ई हिकिड़ो असां वटि केस आयो हुयो, उन में हिकिड़े ॻोठ जी कड़ जेको आहे उहो रिक्वायर्ड हुई, न त हू माना आम बारिशनि जी मौसम में बि उहो ॻोठ ॿुॾे थो पियो, पर उहो जेॾी महिल हुननि असांखे मोकिलियो, असां चीफ सेक्रेटरी साहिब जे पोर्टल ते जेको आहे उहो कयोसीं त उहो इनशाला जेको आहे उहो माना थियो ऐं तमामु घणा जेके हुया उहे माना ख़ुशि थिया जेके हुया त भाउ जेको आहे उहो असांजो कमु हितां थिए थो। सोच हिकिड़ी जेका आहे उहा करणी पवंदी, त इहो असांखे सोच नाहे रखणी त कयां थींदो अलाए न थींदो, न तव्हां कोशिशि कयो, अलाह साईं जेको आहे उहो अॻिते भली कंदो, इंसान वेठा आहिनि करण वारा। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जॾहिं थियणी हूंदी आहे न त ईअं अहिड़ा ई रास्ता हूंदा आहिनि, अहिड़ा ई नंबर हूंदा आहिनि जेके तव्हां ताईं पहुचंदा आहिनि, पर उनखे मिलाइण वारा तव्हां पाण आहियो। इहो नथो थी सघे त तव्हांजे घरनि ताईं पहुचे करे नंबर बि तव्हांखे मिलाए ॾिए, उन नंबर खे मिलाइण वारा तव्हां आहियो। हिकु शइ जेका मां हिते तव्हां सभिनी खां पुछणु चाहियां थी त असां उन्हनि थ्रेड्स जे बारे में, उन्हनि शयुनि जे बारे में त ॻाल्हायो जेके माण्हुनि खे आहिनि, पर तव्हां एज़ अ लीगल टीम कमु करे रहिया आहियो, छा तव्हां ताईं बि के थ्रेट्स पहुचंदा आहिनि? ईअं आहे त हे त मतिलबु ओपन केसिस आहिनि न, कंहिंजो बि कंहिं बि फलां जो पुटु त फलां जो मामो त फलां जो चाचो, अहिड़नि बि केस तव्हां आई एम श्योर त तव्हां डील कया हूंदा, छा थ्रेट्स तव्हां ताईं बि पहुचंदा आहिनि? तव्हांजी लाइफ को थ्रेट मिलंदो आहे या कोई अहिड़ी का शइ कॾहिं एक्सपीरियंस कयो आहे? हाँ देखिए महविश, रिस्क हर जगह होता है, ख़तरा, और कि आप जब भी किसी नेक काम के लिए जा रहे होते हैं, ज़ाहिर है आप केस ले रहे होते हैं, सेंसिटिव मैटर्स होते हैं, रिस्क तो होता है, ठीक है, लेकिन अभी तक अल्लाह का शुक्र है कि कोई इस तरह से मैंने पर्सनली नहीं कोई इस तरह से रिस्क लिया कि किसी ने मुझे धमकाया हो या इस तरह से किया हो, क्योंकि सबको पता है कि लीगल एड सोसाइटी हमेशा बड़े जायज़ केस लेती है और हकदारों के लिए लड़ती है। ज़बरदस्त, ठीक है, तो इस तरह का मतलब नहीं है, लेकिन ये है क्योंकि सेंसिटिव चीज़ों पे हम लोग काम कर रहे हैं तो हम हर चीज़ को बड़ा मद्देनज़र रखते हैं। ख़ास तौर पे अगर हमारी कोई माँ, बहन, बेटी या कोई भाई हमें अपना ज़ाती इशू बताता है तो हम बहुत कॉन्फिडेंशियल रखते हैं, बहुत कॉन्फिडेंशियल रखते हैं कि यहाँ तक कि हमारे साथ वाले बंदे को भी नहीं पता होता कि हम किसका केस डील कर रहे हैं। ठीक है, तो इस एतमाद के साथ मतलब लोग हमें कॉल करें। मैं इसमें एक और अचीवमेंट भी बताना चाह रही थी क्योंकि आपने सबसे थैंक यू सवाल किया, तो मैं विश हमारी जो बड़ी बड़ी अचीवमेंट्स हैं ना, हमारा इदारा 3 बातों को साथ लेके चल रहा है कि नो द लॉ, यूज़ द लॉ, शेप द लॉ। शेप द लॉ, सही, ठीक है, कानून को जाने, कानून को इस्तेमाल करें और कानून बनाएं। ठीक है, तो कानून को जाने के लिए हमने हज़ारों की तादाद में कम्युनिटी मेंबर्स को ट्रेनिंग दी है, जिसमें 60% प्लस जो है ख़वातीन है।
ठीक है, जैसे मेरी जबरदस्त। दोस्त कह रही थी अभी, जी, मुस्लिम जी। फैमिली लॉ के ऊपर हमने बहुत सारे सेशन करवाए हैं कम्युनिटीज़ में हाँ कि बेसिकली निकाहनामा है क्या। उलमा कराम, निकाह ख्वाह जो हमारे मौलाना हजरात हैं, उन सब को इकट्ठे बिठा के हमने उनको बताया कि कैसे कैसे निकाहनामा पुर करना है और निकाहनामे की अहमियत क्या है। हाँ हाँ सही है। रिसर्च बहुत ज़्यादा की है हमने, जस्टिस सेक्टर के जो एक्टर्स हैं, जुडिशरी के लोग हैं, जजेस हैं, पुलिस ऑफिसर्स हैं, वकला हैं। आप लीगल एड सोसाइटी के पेज को फॉलो करें सब लोग, सिंध लीगल एडवाइजरी कॉल सेंटर के पेज को फॉलो करें, आपको पता लगेगा कि शायद ऐसा कोई महीना हो कि हम कभी जब ट्रेनिंग ना करवा रहे हों। जबरदस्त। गिलगित बल्तिस्तान से लेकर मतलब कि वादी मेहरान तक हर जगह हमारी आवाज़ जा रही है। वाह, हर वाह, जगह बस। हम अल्हम्दुलिल्लाह मौजूद हैं, किसी ना किसी हवाले से लीगल एड सोसाइटी जो है बहुत अच्छी बात है, हम बहुत काम अच्छी कर रहे बात हैं। है, बहुत अच्छी बात है। अच्छा, प्रोग्राम जो टाइम ख़त्म थी वियो आहे, पर हिकु ॻाल्हि जेका मां हिते शेयर करणु चाहियां थी त हम केस असां केस वेरीफाई कीअं कंदा आहियूं। असां वटि को बि केस ईंदो आहे, तव्हां मां केर बि जवाबु ॾियणु चाहे जल्दी सां, त अगरि को बि केस असां वटि अचे थो त असां छा फ़ौरन एक्शन खणंदा आहियूं या उनजी का वेरिफिकेशन असां कराईंदा आहियूं। ईअं बि त थी सघे थो न कि दुश्मनी में बि कुझु चवंदो हुजे। एक्चुअली असां जीअं कॉल्स ते डील कयूं था पिया, असां वटि वेरिफिकेशन कोई मैकेनिज़म न आहे सचेस, ठीकु आहे, पर असांजी क्वेश्चनिंग जेका आहे हा वो कॉलर सां अहिड़े तरीक़े सां हूंदी आहे त उन मां असां पाण ई सम्झी वेंदा आहियूं त हा फेक कॉलर आहे या ट्रू कॉलर आहे, या आया वाक़ई में हिन जी इन्वेस्टिगेशन जी ज़रूरत आहे या न। समटाइम्स कुझु एतिरा बि कॉलर्स हूंदा आहिनि जे ॻाल्हि जे दौरान एतिरो चवंदा आहिनि त असांखे हीअ शइ हीअं थी आहे, हीअं शइ थी आहे। ठीकु आहे बाबा, असांखे पंहिंजी जेका तव्हां चओ था वेरिफिकेशन, त असांजो हिकिड़ो व्हाट्सअप नंबर बि आहे जस्ट लाइक 708063 इन ई सां ई रिलेटेड आहे। उन ते असां उन्हनि खां उहे डॉक्यूमेंट्स घुराईंदा त असांखे ठीकु आहे हीअ शइ तव्हां प्रोवाइड कयो, असां उनखे रीड था कयूं, असां उनखे पढ़ूं था पिया, देन असां तव्हांखे उहा शइ हा ॿुधायूं था पिया। हा। असांजी वेरिफिकेशन फ़िलहालु ऑन द कॉल त एतिरी आहे। बाक़ी लिटिगेशन आहे त हाणे ऑब्वियसली उहो जॾहिं फेस टू फेस वेहनि था त उन्हनि जी वेरिफिकेशन हा, ऐं हूअं बि मां त अक्सर इहो ई ॿुधो आहे त असांजा जेके वकिला आहिनि उन्हनि तमामु वटि उहो आर्ट बि हूंदो आहे ऐं उन्हनि खे उहो एक्सपीरियंस आहे, उहो आर्ट मिलंदो आहे, त उहो फ्रेम ॾिसी सम्झी वेंदा आहिनि। त वाक़ई ईअं ई आहे ऐं का अहिड़ो ख़ुदा न ख़ासिता को अहिड़ो मिसहैप असांखे नज़र बि कोन आयो आहे, अल्हम्दुलिल्लाह। थैंक यू सो मच तव्हां सभिनी जो त तव्हां एॾो ख़ूबसूरत कमु करे रहिया आहियो, ऐं तव्हांजी तमामु टीम जो जेके त न बि मौजूदु आहिनि उन्हनि सभिनीनि जे बि वॾी महिरबानी, त तव्हां एॾो ख़ूबसूरत कमु करे रहिया आहियो। ऐं उन हर कम खे मां पंहिंजो कमु सम्झंदी आहियां जेको अवाम जे लाइ ऐं अवाम जी बहितरी जे लाइ ऐं मुल्क जी बहितरी जे लाइ कमु हूंदो आहे। त हीउ उहो कमु आहे जेको असांजी अवाम जे लाइ, असांजे मुल्क जे लाइ बहितरी करे रहियो आहे। थैंक यू सो मच तव्हां सभिनी जो। का आखिरी ॻाल्हि जेका असां प्रोग्राम में शामिल करणु चाहियूं, रुखसाना साहिबा आपकी तरफ आना चाहूँगी, कोई ऐसी बात जो आप एक सीनियर मैनेजर की सीट पे बैठते हुए हमारे व्यूअर्स तक पहुँचाना चाहें। बहुत शुक्रिया महविश। मैं बस अपनी आवाम से यही कहूँगी कि अपने आप को अकेला मत समझें। हम लोग अगर खुदा न खास्ता किसी तूफ़ान में, फ्लड में आपके डॉक्यूमेंट्स गुम हो गए हैं या कोई इस तरह का कोई मसला है, या खुदा न खास्ता कोई माजूर पर्सन आपके घर में मौजूद है, आपके हमसाए में मौजूद है, उसकी आप कोई खिदमत करना चाहते हैं, उसके हवाले से पूछना चाह रहे हैं, या आप बेवा खातून हैं या आपको जायदाद में हिस्सा नहीं मिल रहा, कोई भी हवाला है, कोई भी मुश्किल में है, खुद को अकेला ना समझे। मैं यही पैगाम देना चाहूँगी कि आप कतन अकेले नहीं हैं। धरती टीवी की टीम, लीगल एड सोसाइटी, हम सारे आपके लिए मौजूद हैं। हम सब आपके लिए हम मौजूद सब हैं, इदारे बिल्कुल। आपके लिए मौजूद हैं। आप प्लीज़ एक फ़ोन करके तो देखें। थैंक यू सो मच। एक बार ट्राई करके देखें जी। बस उसके टमाटर के लिए ना करिएगा, बस ट्राई कर सकते बाकी हैं। वो टमाटर टमाटर भी के है, लिए मैं भी- क्यों नहीं कर सकते? ओए होए होए। अगर कोई ज्यादा ये रेट तो- लगा रहा है पूछे ना हमसे। ये देखिए हम पहले ही कोरंगी एरिया में बैठे हुए कोई इशू छोटा, महविश कोई इशू छोटा इशू नहीं है। हाँ। उनके लिए हो सकता है बड़ा इशू है जो टमाटर की हैसियत भी नहीं है जिसकी खरीदने की। बिल्कुल। और ये जो एक आपने तो एक ही टमाटर खरीदना होगा, लेकिन उसने दिन में कितने टमाटर बेचने, उस पे वो लीगलाइज हो जाएगा। ये बड़ी अच्छी बात बिल्कुल, है। thank you। अच्छा जी, हाँ। हम सिर्फ लीगल रेमेडी प्रोवाइड नहीं कर रहे होते हैं, हमारे पास ऐसी रैंडम कॉल्स भी आती हैं जो हमें कहते हैं कि ये चीज़ होगा, पैकेज करना है, ये करना है, भाई पैकेज करना है, कौन सा सिम है, ये है तो जोंग का ये रहा हाँ। नंबर, यू फोन का ये रहा। अब टमाटर की बात आई, पूछेंगे रेट लिस्ट क्या है, हाँ। आपका एरिया डीसी कौन सा है, हाँ। चले जाओ भाई, चले जाओ, उसके बाद चले जाओ। कि हमारे पास से कोई खाली हाथ नहीं जाएगा। खाली हाथ नहीं जाएगा। और इससे पहले कि हमने हाथ अपने ज़्यादा भर लिए, हमने सारा टाइम ले लिया, रजो भाई के पास टाइम नहीं बचा। जल्दी सां उन्हनि जी तरफ़ अंदाज़ी आई। तव्हां सभिनी जी हिकु दफ़ो ॿीहर वरी महिरबानी आहे सगरि हुजण जे लाइ। नाज़रीन, तव्हांजी महिरबानी असां सां गॾु ही ख़ूबसूरत वक़्तु स्पेंड करण जे लाइ। इंशाअल्लाह
इंशाल्लाह सॼो हफ़्तो तव्हां सभिनी खे असां सां गॾु ईअं ई रहणो आहे, छो त खोड़ कुझु आहे जेको तव्हांखे ऐं मूंखे जल्दी गॾिजी करिणो आहे। जल्दी सां आपकी तरफ़ जाएं।